अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह महरान सां आवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ है जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां। ऐं नाज़रीन, अॼु जेकॾहिं ॻाल्हि कजे त इंतिहाई ॾुख जी ख़बर आहे। सिंध जो वॾो नालो ताहिर आराई ऐं जेके डायरेक्टर प्रोग्राम्स रहिया आहिनि ऐं उन्हनि जूं काफ़ी जेको आहिनि हिन मुआशरे लाइ ख़िदमतूं आहिनि, उहे फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि। सो सिंध ही त सॼी ॾुखारी आहे, ज़ाहिर आहे पाकिस्तान जिते जिते उहे मक़बूल आहिनि, मशहूरु आहिनि, सभिनी खे ॾुखु थियो आहे। पर महरान टीवी जे सथ जे तरफ़ां घणो ॾुख जो इज़हार ऐं मुर्तज़ा मजबूर जेके प्रोग्राम हिन प्रोग्राम जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि, ही उन्हनि जे जीअं त ताहिर आराई ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई ॻोठु शाहपुर जानी आहे, जंहिंसां तालुक़ु आहे उन्हनि जो जेको आहिनि उतां खां सफ़रु शुरू थियो ऐं उन्हनि जा जेको आहिनि दोस्त बि रहिया आहिनि। मुर्तज़ा मजबूर खे बि ॾाढो ॾुखु आहे ऐं उन्हनि जो काफ़ी वक़्तु हिक ॿिए सां गॾु गुज़रियो आहे। सो नाज़रीन, अहिड़ियूं जेके पर्सनैलिटीज़ जेके असांजे मुआशरे जो वॾो लॉस आहिनि, हिन दुनिया मां छॾे वेंदियूं आहिनि, त यकीननि असांखे उन्हनि जो क़दुरु आहे ऐं असांखे ॾुखु बि आहे त हिकिड़ो वॾो गैप अची वेंदो आहे। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जो सिंधी मीडिया में वॾो रोल रहियो आहे, उन्हनि होस्टिंग बि कई आहे ऐं डायरेक्टर प्रोग्राम्स बि रहिया आहिनि। उन खां अलावा काफ़ी उन्हनि जूं काविशूं आहिनि। सो नाज़रीन, जीअं त जेके सॉन्ग्स आहिनि उन्हनि जे हवाले सां उन्हनि काफ़ी जिदत आंदी, मुख़्तलिफ़ सॉन्ग्स आहिनि उन्हनि खे मॉडर्नाइज़ कयो, त उन्हनि में बि उन्हनि जो वॾो हथु हो। नाज़रीन, अहिड़ियूं जेके पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि, शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जेके ख़ूबसूरत ऐं जेके सुलझियल बाशऊर, ऐं ॾाढो ॾुखु थींदो आहे, ॾाढी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं उहे असांखां जुदा थी वेंदियूं आहिनि। सो असांजी दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। सो नाज़रीन, जीअं त प्रोग्राम जो सिलसिलो असां अॻिते वधाईंदे इहो ॿुधाईंदी हलां त अॼु जेके असांजे प्रोग्राम में गेस्ट आहिनि उहे बि हिकु सुठी पर्सनैलिटी आहिनि। सो यकीननि उन्हनि सां सुठी ॻाल्हि ॿोल थींदी ऐं अव्हां ऐं असां उन मां कुझु हासिलु करे सघंदासीं, कुझु सम्झी सघंदासीं, कुझु ॿुधी सघंदासीं। ऐं अव्हां बि लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं राय ॾेई सघो था। उन खां अलावा पंहिंजे जेका पंहिंजा वीचार आहिनि उहे वंडे सघो था या कुझु अहिड़ो शेयर करे सघो था। असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा व्यूअर्स असां सां गॾु हूंदा आहिनि, इन प्रोग्राम में असां सां शरीक थींदा आहिनि। ऐं नाज़रीन, जेके असांजा अॼोका जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो असां तारीफ़ कराईंदी हलां। प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन माहिर माहौलियात आहिनि ऐं अॻूणा प्रो वाइस चांसलर आहिनि क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी लाड़काणो। सो नाज़रीन, जेको माहौल आहे, माहौलियात ते ॻाल्हि ॿोल थींदी, छो जो तव्हांखे ख़बर आहे त जेका आलूदगी आहे असांजे माहौल में, त असांखे उन ते बि गौर फ़िक्र करणु खपे। छो जो ॾिसो, असां हमेशह जेको आहिनि पंहिंजे उनखे जेके कानून आहिनि, जेके उसूल आहिनि, उन्हनि खे विसारे वेहंदा आहियूं। त इहे सभु कमियूं कोताहियूं आहिनि या जेके असां में उणायूं आहिनि, इन्हनि खे असांखे पंहिंजे पाण मां कढणु खपे। ऐं नाज़रीन, इहे जेके शयूं आहिनि इन्हनि सभिनी खां ख़्यालु रखणु खपे ऐं इहा ई पंहिंजे ज़हन में हिकिड़ी सोच हुजे त एनवायरमेंटल प्रोटेक्शन स्टार्ट्स फ्रॉम मी, त माना आउं ई जेको आहिनि मुआशरे जी सफ़ाई में या उन जे जेको आहे आलूदगी खे घटाइण में मुंहिंजो ई हथु आहे, मुंहिंजो ई रोल आहे ऐं मुंहिंजो ई रहणु घुरिजे। भली कर चवंदासीं प्रोफेसर साहब, कीअं लॻो सुबुह महरान में अची करे? वॾी महिरबानी तव्हांजी, मजबूर साहब जी। राति देरि ताईं हुननि जो मैसेज मिलियो त सुबुह जो प्रोग्राम में अचण हाज़िर थी वियासीं। महरान टीवी जी इलाही वॾी महिरबानी, हमेशह मूंखे यादि कंदा रहंदा आहिनि ऐं इहो मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो ऑनर आहे त तव्हां सां मिली करे अची हिते प्रोग्राम्स में हिसो वठंदा आहियूं। कंहिं न कंहिं तरीक़े सां कुझु न कुझु कंट्रीब्यूट करण जो हिकिड़ो स्पिरिट आहे, जज़्बो आहे जेको हमेशह रहंदो आहे ऐं इनशाला उनखे कंटिन्यू रखंदासीं इनशाला। बिल्कुलु हुजणु खपे। ऐं अॼु जेका असांजी ॻाल्हि ॿोल थियण वञी रही आहे त एजुकेशन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं कोविड-19 जेको हींअर वॾो मसइलो असां लाइ आहे उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा माहौल जेको असांखे साफ़ सुथिरो रखणु खपे ऐं इन मां बि बीमारियूं काफ़ी जनम वठनि थियूं, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर उन खां पहिरीं ताहिर आराई सिंध जी नामवर शख़्सियत, उन जे अबाउट तव्हां छा चवंदा? ज़ोया, इहो ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु मूं 2 ॾींहं पहिरीं मूंखे ख़बर पई त हू हॉस्पिटल में एडमिट आहिनि ऐं असांजी बिटाई आर्ट्स काउंसिल जो बि हू उन सां बि हुनजो ॾाढो गहरो तइल्लुक़ु रहियो। काफ़ी प्रोग्राम्स में हुन सां गॾु असांखे मूंखे ख़ुदि ज़ाती तौर ते तमामु घटि मौक़ो मिलियो, पर मिलंदो ज़रूरु, छाकाणि मुंहिंजूं मसरूफ़ियत तमामु घणियूं हूंदियूं आहिनि।
हिकिड़ो सुठो असांजो हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो आर्टिस्ट चइजे जंहिंखे आर्टिस्ट हो बेसिकली वॉज एन आर्टिस्ट त उहो असां खां जुदा थी वियो आहे उनजे लाइ असां ऐं ज़ाती तौर ते तव्हांजे पारां बि मेहरान टीवी जे पारां बि मुर्तज़ा जो बि दोस्त हो त उन्हनि जे पोयरनि सां असांजी ताज़ियत ज़रूरु कंदासीं सॼी सिंध उन में उन्हनि जे ॾुख में शरीक आहे ऐं ज़ोया तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजी सिंध ॾाढी ज़रख़ेज़ आहे इन हवाले सां आर्ट जे हवाले सां मुहबतुनि जे हवाले सां त सिंध त तमामु आला मक़ाम रखे थी ऐं सिंध जा माण्हू हमेशह पंहिंजनि सुठनि माण्हुनि जो क़दुरु कंदा रहंदा आहिनि पर अफ़सोस इहो थो थिए त जॾहिं हू हूंदा आहिनि त एतिरो क़दुरु न हूंदो आहे जेतिरो उन्हनि जे वञण खां पोइ थींदो आहे ऐं इहो हिकिड़ो अहसासु हमेशह सुठा माण्हू ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि इंटेलेक्चुअल्स बि इन जाइ ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि दुआ आहे त अलाह साईं हुनखे संदसि उन्हनि जा दर्जात बुलंद करे उनखे जन्नत में जाइ ॾिए ऐं वरी को अहिड़ो ताहिर आरायूं वरी ॿीहर को पैदा करण जी तौफ़ीक़ थिए जो असां वरी साॻी उन सेटअप खे असीं वरी कंटिन्यू करे सघूं इंशाअल्लाह अलाह साईं उन में असांजी मदद कंदो आमीन। हाणे सर कोविड-19 जे अबाउट छा चवंदा जेको हींअर एतिरे क़दुरु जो हर माण्हू मुतासिर थियो आहे हुन मां सॼी दुनिया इन लपेट में आई आहे ऐं मुंहिंजा 2-3 प्रोग्राम्स आउं हिते पहिरीं थी चुका आहिनि मेहरान टीवी ते काफ़ी अर्सो पहिरीं ऐं उन्हनि में जॾहिं आई थिंक मैडम तहरीम हूंदी आवान सो उन सां मुंहिंजा इलाही 2-3 सारा प्रोग्राम्स थी चुका आहिनि कोविड इंटरनेशनल पेंडेमिक आहे हिकिड़ी वबा आहे जेका फैली पई आहे अञा ताईं उनजो सिलसिलो जारी आहे पर अल्हम्दुलिल्लाह असां जे मुल्क में पाकिस्तान में उनजो असरु कंहिं न कंहिं तरीक़े सां कुझु न कुझु तरीक़े सां घटि रहियो आहे हालांकि तव्हां जेकॾहिं इंडिया जी हालति ॾिसंदो या ईरान में या अफ़गानिस्तान में या ॿियनि मुल्कनि में जेके असांजा सराउंडेड मुल्क आहिनि उन्हनि में इन जो वधीक असरअंदाज़ थियो ऐं हाणे जेका फोर्थ जेका उनजी जेका चौथी लहर आई आहे उनखे बि तमामु घणे नमूने सां ऐं तमामु सख़्ती सां ॾिठो थो वञे त उहा इंतिहाई ख़तरनाक आहे असां मुंहिंजी फैमिली इन मरहले मां गुज़री चुकी आहे मुंहिंजी वाइफ बि इन मरहले मां गुज़री चुकी मुंहिंजी ॿी जेका मुंहिंजी सिस्टर इन लॉ हुई उहा इन मरहले मां पर उहा सर्वाइव न करे सघी हुनजी डेथ थी वई त मूं उन सॼे सेटअप खे पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिठो आहे त ॾाढी तकलीफ़ वारी हिकिड़ी बीमारी आहे जेका अलाह साईं उन्हनि खां ख़ुदा हर कंहिंखे बचाए हर कंहिंखे हर माण्हू खे उन खां बचाए पर असांखे ज़रूरु उनजो एहतियात करणु खपे ऐं तव्हां ॾिसो पिया त पाकिस्तान जी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हर तरीक़े सां हर मुमकिन तरीक़े सां असां कोशिशि इहा था कयूं त तव्हांखे मास्क हुजे जेके प्रिकॉशनरी मेयर्स आहिनि जेके असांखे एहतियाती जेके तदबीरूं आहिनि उहे वठणु खपनि हर हालति में ऐं असीं उन्हनि खे आम करे वठूं था पोइ उन में असांखे प्रॉब्लम थियनि था ऐं बीमारी जॾहिं पंहिंजी जड़ वठी थी वञे त पोइ ॾाढो ॾुखियो थी थो पए उनखे डील करणु उनजे करे सिंध वासियुनि खे या पूरो पाकिस्तान आहे असांजे मुल्क वारनि खे इहा अपील कंदासीं हिकिड़े माहौलियात जे प्रोफेसर जे हवाले सां या हिकिड़े एडुकेशनिस्ट जे हवाले सां त महिरबानी करे एहतियाती तदाबीर खे ओमिट न कनि उन्हनि खे ज़रूरु पंहिंजो पाण खे सोशल डिस्टेंसिंग तमामु वॾो हिकिड़ो उनजो एस्पेक्ट आहे हिकिड़ो वॾो अहम पहलू आहे उहो जेकॾहिं असीं मेंटेन कंदासीं त अलाह कंदो त असां उन खां बची सघंदासीं छाकाणि सिर्फ़ु बचाव ई करिणो आहे We have to protect. अच्छा प्रोटेक्ट करणो आहे पंहिंजे पाण खे ऐं असां गॾोगॾु असांखे तालीम खे बि कंटिन्यू रखणो आहे तालीम खे बि कंटिन्यू रखणो आहे ॾिसो हाणे हिन वक़्तु मुंहिंजी नंढड़ी पढ़े थी स्कूल में ऐं उनखे दिलि नथी चवे उनखे स्कूल में छॾण ते सच ॻाल्हि जेका आहे मतिलबु मुंहिंजी ॻाल्हि हर पेरेंट जो जेको आहे जीअं आउं नथो चाहियां तीअं ॿिया बि कोन चाहींदा हूंदा त उनजो इहो आहे त स्कूल्स एडुकेशन बि असांजी ॾिसो न हिकिड़ो साल पूरो एकेडमिक असांजी पूरो हिकिड़ो जेको एकेडमिक ईयर उहो असांजो ख़राबु थियो आहे चौथे में जेके ॿार हुआ 4 में उहे 5 में अची विया 5 वारा 6 में अची विया पर हुननि जी क्वालिटी ऑफ एडुकेशन त रही कोन छाकाणि त सॼो साल पढ़िया कोन कुझु न कुझु कंहिं तरीक़े सां ऑनलाइन क्लासिस हलिया या असीं इंजीनियरिंग में असीं वेठूं पिया हिन वक़्तु मुंहिंजी पोस्टिंग इसराज यूनिवर्सिटी में आहे त असां ऑनलाइन क्लासिस वठूं था कंहिं न कंहिं तरीक़े सां कुझु न कुझु पहुचाइण जी कोशिशि ज़रूरु करियूं था इहो हिकिड़ो फ़र्ज़ु बि आहे ऐं हिकिड़ो तरीक़ेकार बि आहे इंटरनेशनल लेवल ते इहो ई तरीक़ो आहे त असीं ऑनलाइन क्लासिस वठूं था कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿार ताईं कुझु न कुझु पहुचाइण जी कोशिशि कयूं था पर तइलीम जो उहो स्टैंडर्ड असां मेंटेन न करे सघिया आहियूं जेको असांखे रखणु खपे छाकाणि त सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे उनजो बहितरीनु हल इहो ई आहे त असां उते बि स्कूल्स में बि उहा जेका सेफ्टी मेयर्स खे असीं फॉलोअप कयूं जेको असांजी एहतियाती जेके असांजा एहतियात आहिनि उन्हनि खे मुकमिल तौर ते असीं एडॉप्ट कयूं
सोशल डिस्टेंसिंग जो जेको उहो बि रखूं, पर बहरहाल एकेडमिक्स जेका असांजी डिस्टर्ब आहे थिए थी, या इन जो को ॿियो हल आहे ई कोन जेसीं ताईं कि असां मुकमिल तौर ते कंट्रोल्ड हुजूं ऐं पोइ असां पंहिंजी एजुकेशन खे जारी रखी सघूं अच्छा था। सर, ॿारनि जी तालीम जो ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे त केतिरो जेको नुक़सानु थी रहियो आहे, ऐं ॿारनि वॾा त ठीकु आहे, पर जेके नंढा आहिनि प्राइमरी जा ख़ासि तौर ते उन्हनि जी आदत बि चऊं त ख़राब थी वई आहे, स्कूल जे हवाले सां उन्हनि जो रूटीन हूंदो, तव्हां जेको रूटीन डिस्टर्ब थींदो त ॿार जो डाइवर्शन आहे न, दिस इज़ इनफैक्ट छा आहे, हीअ हिकिड़ी ज़हनी डाइवर्शन आहे ॿार जी, जेका तइलीम तरफ़ ई हाणे कान्हे। ऐं असांजो सभ खां वॾो तइलीम जो पहलू इहो आहे त तव्हां स्कूल में जेकी कुझु बि पढ़ायो था उहो ॿारु पोइ एडॉप्ट कंदो आहे, पर पहिरीं हुन माहौल खे एडॉप्ट कंदो आहे जंहिंमें उहो रहंदो आहे। हुनखे लॻंदो तव्हां स्कूल में आहियां, स्कूल मां अची घर में ईंदो त काफ़ी देरि ताईं हुनखे उहो स्कूल वारी जेका एप्रोच आहे अञा हुनजे ज़हन में हूंदी आहे, त उहो उन तरीक़े सां वरी शाम जो ट्यूशन ते हलियो वियो या कंहिं स्कूल में, या पंहिंजे वालदेन हुनखे पढ़ाइणु शुरू कयो या घर में हुनजो को सिलसिलो रहियो, त हिकिड़ी कंटिन्यूटी ऑफ एजुकेशन जेका आहे, जंहिंखे असीं कंटिन्यूटी ऑफ एजुकेशन चवंदा आहियूं, उहा असांजी डिस्टर्ब थी आहे। कंटिन्यूटी ऑफ एजुकेशन डिस्टर्ब थी आहे। अलहमदिल्ला स्टिल असांजो मयार तइलीम जो बहितर आहे, पर उहो कंटिन्यूटी जेका आहे उहा असांजी जेका हिकिड़ी जंहिंखे असीं चइजे त हिकिड़ो लहर हलंदी, जेका असांजो सिलसिलो जेको असांजो, उहो असांजो थोरो डिस्टर्ब ज़रूरु थियो आहे। पर इनशाअल्लाह गवर्नमेंट बि आहे, असां टीचर्स जो बि पाण में, या जेके यूनिवर्सिटीज़ जा जेके इदारा आहिनि उहे बि इन ॻाल्हि ते बिल्कुलु मुतफ़िक़ आहिनि, ऐं काफ़ी असांजी हाई लेवल जेके असांजा प्रोफेसर्स आहिनि या यूनिवर्सिटी जी जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे इन ॻाल्हि ते आहिनि त असांखे बच्चनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा गैप पूरी करणी आहे, ऐं इनशाअल्लाह कंदासीं। पर सर उन्हनि जे अबाउट त असांखे ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे हिन प्रोग्राम में, जेके पेरेंट्स पढ़ियल न आहिनि, जेके पंहिंजनि ॿारनि खे उन तरह सां नथा जेको आहिनि पढ़ाए सघनि, हिन जो बि मां खां जवाबु वठंदसि, पर ब्रेक बि वठंदासीं, उन पोइ वापसि अची करे हिन ते गुफ़्तगू जारी रहंदी। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं थी तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो जंहिं ते एजुकेशन ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे, कोविड-19 ते असां ॻाल्हायो आहे, इन खां पोइ बि ॻाल्हाइबो, ऐं एजुकेशन ते ॻाल्हि हली रही आहे, इन खां पोइ असां माहौलियात ते बि ॻाल्हाईंदासीं। त नाज़रीन, तव्हां इन मां कुझु सिखी कुझु पढ़ाए सघो था, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। जी प्रोफेसर साहब, जीअं त ॻाल्हि थी रही हुई एजुकेशन ते, त ठीकु आहे, जेके बाशऊर आहिनि, जेके पढ़ियल आहिनि, उहे पंहिंजनि ॿारनि ते महिनत कनि था, उन्हनि खे पढ़ाइनि था, उन्हनि खे पंहिंजे अंदाज़ में लेक्चर्स ॾियनि था, उन्हनि जो जेको होमवर्क आहे उहो चेक कनि था या उन्हनि खे ॾेई था छॾनि, त इन हिसाब सां पर जेके पेरेंट्स पढ़ियल न आहिनि ख़ासि तौर ते, उहे पंहिंजनि ॿारनि लाइ कहिड़ा उपाउ वठनि त जीअं उन्हनि जे जेके हाणे ॻाल्हि इहा आहे त जिते तइलीम आहे ई कोन, जेको आउं त चवां थो त इहो वॾो असांजो ड्रॉबैक आहे न। त असीं जेॾी महिल इहा ॻाल्हि कंदा आहियूं त बच्चो स्कूल में आहे, बच्चे जो वालिद जेको आहे सो पढ़ियल कोन्हे, दिस इज़ अ ड्रॉबैक। इहो त हाणे हिकिड़ो अलॻि पहलू आहे त उहो छो कोन पढ़ी सघिया। ज़रूरु कई हालातूं आहिनि, कई मामलात आहिनि जेके असांजी तइलीम जे मामले में ज़रूरु इहे साम्हूं अचनि थियूं। हाणे हिकिड़ो माण्हू पढ़ियल कोन्हे, पर पंहिंजे बच्चे जे लाइ कुझु न कुझु बहितर सोचे त सघे थो न। सोच इहा आहे त हुन ते जेकॾहिं हू स्कूल में वञे थो त हुनखे पंहिंजे उन्हनि पूरनि, छाकाणि त स्कूल जेॾी महिल बि खुलनि त असीं हुननि खे पूरे एहतियात सां इहो त करे सघनि था न, भले अनएजुकेटेड हुजे, पढ़ियल न बि हुजे, ॿार खे घर में नथो पढ़ाए सघे, पर उहे ॿार कंहिं न कंहिं ॿी जाइ ते वञी पढ़ी सघनि था, ओॾी मोकिले सघनि था। उन्हनि खे पाण नथा पढ़ाए सघनि त कंहिं ॿी जाइ ते मोकिले सघनि था, पर अञा बि जेकॾहिं सिकत न आहे या रिसोर्सिस कोन आहिनि, एतिरो पैसो कोन्हे त ॿार ते ख़र्च करे सघिजे, त बि हुनजे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त हू उन जेको जेतिरी बि अवेलेबिलिटी आहे, जेतिरा बि रिसोर्सिस आहिनि अफोर्ड करे सघे थो, ओसी ताईं तो करे सघनि था न। हाणे हिकिड़े माण्हू खे तव्हां मूंखे त सम्झाए सघो था, पर तव्हां बिलीव कयो असां कॾहिं किथे कंहिं जाइ ते वेठा हूंदा आहियूं, काफ़ी नेशनल इंटरनेशनल लेवल्स ते जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उते बि इहे शयूं ईंदियूं आहिनि त भला ठीकु आहे, इहो त पहलू रुॻो सिर्फ़ु तव्हांखे आउं ॿुधायां त इहो हिकिड़ो असांजी बदकिस्मती आहे त इहे शयूं सिर्फ़ु अनएजुकेटेड माण्हू या जेके अणपढ़ियल माण्हुनि जे लाइ कोन्हे, पर पढ़ियल माण्हुनि में बि इहो शौर अञा ताईं घटि आहे, पूरे तरीक़े सां इहो शौर कोन्हे। त उहो शौर हुअणु खपे त भई बच्चा आहिनि, असांखे हिननि हालतुनि में उन्हनि जी बहितरी जे लाइ कुझु न त इज्तिमाही तौर ते मूं ॾिठो आहे, असांखे कुझु दोस्तनि इहो ॿुधायो त कुझु ॻोठनि में उस्ताद वीचारा
उन्हनि वॉलंटियरली कुझु पंहिंजा सेंटर्स खोले छॾिया आहिनि नंढा नंढा, उते ॿार वञनि था, बाक़ी जेको स्कूल में नथा वञनि त वरी उते वञी 8-8 10-10 ग्रुपनि में हू तइलीम ॾियनि पिया। त हिकिड़ो इहो बहितर तरीक़ो इहो ई आहे। ऐं आउं अपील कंदुसि उन्हनि उस्तादनि खे हितां तव्हांजे फोरम जे थ्रू त जेकॾहिं तव्हां स्कूलनि में हींअर मोकलूं आहिनि भई तव्हां शाम वारे टाइम में पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे आसपास में, पंहिंजे पाड़े में हिकिड़ो नंढिड़ो सेंटर फलाही तौर ते खोलियो ऐं बच्चा जेके तव्हांजा उन्हनि स्कूलनि में पढ़नि था उन्हनि खे मोटिवेट करियो, उन्हनि खे घुरायो, हिकिड़ो सबक़ु पढ़ायोनि, हिकिड़ो अॼु पढ़ायोनि, हिकिड़ो सुभाणे पढ़ायोनि। 8 ॾींहंनि में 8 सबक़ पढ़ी वेंदा, 8 ॾींहंनि में हू 8 एक्सरसाइज़िस मैथमेटिक्स जूं करे वेंदा। त उहो हिकिड़ो वॾो ॾुखियो कमु कोन्हे, सिर्फ़ु स्पिरिट ऐं जज़्बो हुजे। जेके टीचर्स भला असांजा फ्री आहिनि न हींअर हिन वक़्तु असांजा उन्हनि आउं पाण बि हिकिड़ो प्रोफेसर आहियां, टीचर रहियो आहियां, मुंहिंजो वालिद बि टीचर रहियो आहे। असां टीचर्स में इहो स्पिरिट त हुजे न, भला पंहिंजा ॿार पढ़ण जे लाइ परेशान आहियूं, जेको भर में बचड़ो वेठो उनजे लाइ बि ओतिरो ई परेशान थी सघूं था त उहो बि वठे, पंहिंजे बचे खे जिते मोकिलियां त मां पंहिंजे उन नंढे बचे खे बि उते वठी वञा। हिकिड़े पाड़े में इहो सेंटर, इहो नंढिड़ो स्कूल क़ाइमु थी सघे थो जेसीं ताईं असां हिन कोविड जे हिन मामले खां असीं निकिरी अचूं वॉलंटियरली ऐं उन में अलाह जी राह में, ख़ुदा जी राह में असीं हिकिड़ो बहितर तरीक़े सां नंढिड़ो हिकिड़ो 8 ॿार उन्हनि खे थोरो पढ़ाईंदा त कुझु न कुझु ॿार जी जेका कंटिन्यूटी, मूं तव्हांखे चयो त कंटिन्यूटी तमामु ज़रूरी हूंदी आहे। उहो सिलसिलो जेको तइलीम जो आहे न उहो कंटिन्यू रहंदो त ॿार जो ज़हनी तौर ते हू मैच्योर रहंदो त आउं एजुकेशन वठां पियो, तइलीम वठां पियो। इहा हिकिड़ी अपील आहे जेका ज़रूरु असां कंदासीं उन्हनि टीचर्स खे। पर सर जेके एजुकेशन जेकॾहिं ऑनलाइन एजुकेशन जी ॻाल्हि कजे या क्लासिस जी ॻाल्हि कजे त उहा केतिरी मयारी आहे? मयार जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि IT जेका आहिनि असांजी जेका सोर्सिस आहिनि जंहिंमें ॾिसो हाणे अॼुकल्ह ॾाढी हैरत थींदी आहे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अॼुकल्ह जा ॿार असांखां वधीक होशियारु आहिनि IT जे मामले में। मोबाइल एप्लीकेशन्स जेतिरियूं नंढड़ा ॿार यूज़ करे सघनि था शायदि वॾा बि न कंदा हुजनि। ऐं मूंखे त चङो ख़ासो एक्सपीरियंस थियो आहे, हालांकि आउं त पाण इंजीनियरिंग जो माण्हू आहियां। त IT जो इहो सेक्शन जेको सो इलाही सुठो आहे, काफ़ी बहितरु आहे। न हुअण खां त काफ़ी बहितर आहे, छाकाणि त कुझु बि न हुजे हुन खां बहितर आहे। ऑनलाइन जो मयार जेकॾहिं असीं मयार जूं कई अचनि था मेजरमेंट्स अचनि थियूं त हिन में हाणे जेका यूनिवर्सिटी ऑनलाइन एजुकेशन हूंदी उनजो स्टैंडर्ड कुझु अलॻि हूंदो, स्कूल एजुकेशन जी। पर ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि थी थिए छाकाणि त कुझु प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि से उन्हनि पंहिंजो ऑनलाइन सिस्टम्स ॾिना आहिनि, उन्हनि ते ॿारनि खे उन्हनि जूं एक्सरसाइज़ हलनि थियूं त सफ़ा जेकॾहिं असां हुनखे चऊं त 100% क्वालिटी आहे उहा त कोन्हे, छाकाणि त नेट जो बि इशू थिए थो, कॾहिं कॾहिं असांजी बिजली जो प्रॉब्लम आहे, हर जॻह ते इंटरनेट जी अवेलेबिलिटी कोन्हे ऐं माण्हू कनेक्टेड नथा रहनि। पर जिते बि कनेक्टेड रहनि था उते चङी ख़ासी बहितरी अची थी वञे, कुझु न कुझु उहो ई कंटिन्यूटी त वरी बि आहे। ॿार खे असुलु सिलसिलो कंटिन्यूटी जो आहे, चाहे तव्हां ऑफलाइन रखो, चाहे तव्हां फिज़िकल क्लासिस में रखो या तव्हां ऑनलाइन रखो। त ऑनलाइन क्लासिस में बि हिकिड़ी एस्पेक्ट ज़िंदगीअ जो हिकिड़ो इहो पहलू आहे त 5 कलाकनि मां 3 कलाक तव्हांजा ऑनलाइन एजुकेशन सां गुज़रनि था, तव्हांजो टच आहे एजुकेशन सां। सो उनजो स्टैंडर्ड्स ते नथो ॻाल्हाए सघिजे, पर बाक़ी उनजी बहितरी आहे ज़रूरु, कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो तइलीमी सिलसिलो जारी आहे। बिल्कुलु। पर सर उन्हनि स्टूडेंट्स लाइ छा चवंदा जिन्हनि वटि नेट जो एक्सेस बि कोन्हे? उहे पोइ ग्रुपनि में विहनि था, पोइ कंहिं दोस्त वटि हली था वञनि, कंहिं हिकिड़े वटि न आहे त कंहिं ॿिए वटि, ईअं बि आहे त 5-5 6-6 दोस्त जेके आहिनि से विहनि था। बॉयज़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं जे न्याणियुनि जी तालीम जे उन्हनि जे लाइ बि किथे न किथे कंटिन्यूटी आहे ज़रूरु। हाणे इहे हिकिड़ा एक्सेप्शनल केसिस आहिनि, असांजी ॾिसो न असांजी कल्चर बि असांखे कुझु शयुनि जी इजाज़त नथी ॾिए, असांजी ट्रेडिशन्स बि असांखे कुझु शयुनि जी इजाज़त नथियूं ॾियनि। इवन देन जेकॾहिं असां ॿियूं शयूं करे सघूं था त इन जे लाइ बि को न को असां हल कढी सघूं था। ऐं मूं ॾिठो आहे असां, छाकाणि त इसरा यूनिवर्सिटी में जॾहिं हिते आहियां या ॿियूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, पब्लिक यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में बि उहे बहितर तरीक़े सां उहे पंहिंजी तइलीम जो सिलसिलो कंटिन्यू सां रखनि पिया। ऐं अॼुकल्ह मोबाइल त हर माण्हू वटि आहे न, त मोबाइल मीन्स कनेक्टिविटी। मोबाइल जो मतिलबु त हलंदड़ मोबाइल, असां त हिनखे हूअं त सेल्युलर फोन आहे, मोबाइल मीन्स जस्ट वॉकिंग, हिकिड़ी तव्हां मोबाइल आहियो, तव्हां हलो पिया, त उहा कनेक्टिविटी त आहे न, मोबाइल मीन्स कनेक्टिविटी। त मुंहिंजे ख़्याल में तव्हां जॾहिं मोबाइल ते तव्हां व्हाट्सअप यूज़ कयो था, तव्हां फेसबुक यूज़ कयो था, इंस्टाग्राम यूज़ कयो था, मोर ऑफ द एप्लीकेशन्स यू आर यूज़िंग, त उते जेकॾहिं तव्हां ऑनलाइन जो हिकिड़ो सॉफ्टवेयर तव्हां कंहिं ज़ूम ते या कंहिं ॿी ते तव्हां करे था सघो था। उन जे लाइ इहो एक्सक्यूज़ मूं ॾिठो आहे दैट इज़ गोइंग टू बी एन एक्सक्यूज़। उहो एक्सक्यूज़ उनखे न बनाइजे, उनखे कोई हिकिड़ो इहो बहानो न बनाइजे त असांजी नियाणियूं जेके आहिनि, पर नियाणी मुंहिंजे ख़्याल में असांजे बचिड़नि वटि, असांजे नियाणियुनि वटि मोबाइल तक़रीबन हर जाइ ते मौजूदु आहे, हर जाइ ते कनेक्टिविटी आहे। मे बी त हुनजो इहो ज़रूरु थी सघे थो त हुनजी कनेक्टिविटी एतिरी मज़बूत न हुजे, पर सम हाउ
असां में बि स्पिरिट हुअणु खपे कुझु सिखण जो कुझु हासिलु करण जो त हिन दौर में पहिरीं त असांखे ज़हनी तौर ते इहो असांजे ज़हन में हुजे त हिन दौर में असांखे जेकॾहिं हीअ तकलीफ़ूं आहिनि त असांखे इन जो हल कढणो आहे ॾिसो न घर में को इशू थिए थो घर में को प्रॉब्लम थिए थो 100 दफ़ा कोशिशि कंदासीं त रिज़ॉल्व थी वञे ऐं वधि में वधि कोशिशि कंदासीं त जल्दी में जल्दी थी वञे बिल्कुलु तमामु बहितरीनु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो छो नथा ईअं चाहियूं इनखे असां कंटिन्यू कंदासीं अञा क्वेश्चन्स बि इलाही आहिनि पर असां लाइन ते मौजूदु आहिनि ऐं बख़्शण मेहराणवी साहब जेके बहितरीनु होस्ट ऐं तमामु सुठा शाइर आहिनि असांखे ख़ुशी थी त उन्हनि इन प्रोग्राम में जेको आहिनि उन्हनि शिरकत कई आहे लाइव कॉल जे ज़रिए हेलो अस्सलाम वालेकुम ताहिर आराई साहब जे हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हेलो जी 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम कीअं आहियो सर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे सां दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक सर अव्हां जो वक़्तु ताहिर आराई साहब सां इलाही गुज़रियो आहे त अव्हां खां पुछणु चाहींदासीं अव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं उन्हनि जे हवाले सां उन्हनि जी शख़्सियत जे बारे में उन्हनि जे कम जे बारे में हा हा सभ खां पहिरीं त इंतिहाई ॾुखो ईंदड़ ख़बर आहे इहा जी ऐं उनजे पोइरनि ऐं मिटनि माइटनि दोस्त अहबाबनि सां दिली ताज़ियत करियां थो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त पाण ॾाढो ॾुखारो आहियां मूंखे जो इहा ख़बर पई असल में ताहिर आराई जो सफ़र जेको आहे न उन ज़िंदगी में तमामु घणी महिनत करे ऐं इन मंज़िल ते पहुतो जी ऐं शाहपुर जानिया जो जेको आहे सो नंढड़ो ॻोठु उतां खां हुन पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कयो जी अख़बारी नुमाइंदगी सां रिपोर्टिंग सां हुन खां पोइ आहे टेलीविज़न जी दुनिया मूंखे यादि आहे जॾहिं असां शुरू में सिंध टीवी ते हुते अञा हुनजो आगाज़ न थियो हो हुते मौजूदु हुआसीं जी ऐं मुंहिंजो दोस्त हटंदसि त पहिरीं मुलाक़ात उन सां मुंहिंजी थी हुई जॾहिं ही अञा किसान टीवी हिकिड़ो चैनल हलंदो हो जंहिंमें उर्दू चैनल हो जंहिंमें हीउ जेको आहे सो हुनजो कमकार कंदो हो जी त उते हिनखे का ज़रूरत हुई वॉइस ओवर करण जी सो मूंखे चयां हलो तव्हां मूंसां गॾु ईअं मुंहिंजी हुन सां वाक़फ़ थी पोइ हीअ वरी आयो हुते जेको असां सिंध टीवी ते आयासीं त हुते जी हाय हाय त प्रोग्राम चई त पोइ मूंखे ॾियो त मां हुनखे कंदुसि असां ऐं असां जेको आहे सो उनखे कंसीडर कयोसीं जी ऐं पोइ हू असांजी हिन टीम में शामिलु थी वियो असांजे सथ में शामिलु थी वियो सही ऐं मूंखे यादि आहे त पहिरियों प्रोग्राम असां सिंध संगीत जे नाले सां म्यूज़िकल प्रोग्राम हो जंहिंमें सिंध जे वॾनि नालनि वारनि फनकारनि खे असां रिकॉर्ड कयोसीं जी ईअं पोइ ज़िंदगी जे सफ़र में हुन सां गॾु किथे ॿाहिरि बि विया हुआसीं पर हिकिड़ो खिलमुख ऐं टक ऐं मुर्कूं विखेरींदड़ शख़्स ऐं इंतिहाई ज़हीन माण्हू सिंधी मीडिया में जेके म्यूज़िकल जेके कम आहिनि म्यूज़िक जो जेको वीडियोज़ जो कमु हो उन में हुन हिकिड़ी नवाण आंदी ऐं अलाए केतिरा नौजवान आर्टिस्ट हुन मुतारिफ़ कराया ऐं फीमेल मेल सभई आर्टिस्ट ऐं उहो जंहिंमें बि सलाहियत ऐं क़ाबिलियत ॾिसंदो उनखे उहो अॻिते वठी वेंदो इहा ॻाल्हि हुन में हूंदी हुई इहे हुन में ख़ूबियूं हुयूं ऐं हू ईअं सम्झ त हिकिड़े क़िस्म जो डॉक्टर हो सम्झी वेंदो त हिन में उहे शयूं आहिनि हिन नौजवान में त हुनखे उहो वरी इनकरेज करे अॻिते वठी ईंदो अहिड़े नमूने लाइ हुनजे कैरेडिट ते तमामु बहितरीन अॼु आबदा परवीन जे जा जेके सूफ़ियाणा कलाम आहिनि उन्हनि जी वीडियोज़ हुनजे कैरेडिट ते आहे दामन लॻी आवे मौला में तो तेरी आहे हुन खां अलावा हीउ जेको असांजे दोस्त अहमद मुग़ल जो ॻायल आहे जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअं इन जी वीडियो जो क्रेडिट ताहिर आराईंदा थो वञे अहिड़ा खोड़ सारा हुन जेके आहिनि से वीडियोज़ ठाहिया ऐं नवाणा थी ऐं अॼु
सिंधी मीडिया ते केतिरा ई नौजवान आहिनि जेके ताहिर खे यादि करे हींअर यकीनन ॾुखारा आहिनि। बिल्कुलु। ऐं मां कल्ह फेसबुक ते ॾिठो वेठे त उन्हनि जे लाइ उन्हनि दुआऊं वेठे कई। बिल्कुलु असां पोइ हिन यार जेको आहे सो इहो पोइ जाॻा पोइ ज़िंदगी जे सफ़र में ईअं दरवेश जो पोइ जेका आहे सा हिकिड़ी किडनी ख़राब थी वई। उन में बि असां उन ज़माने में असीं आवाज़ टीवी चवंदा हुआसीं गॾु ऐं आऊं कचहरी कंदा हुआसीं चवंदो असां केयर कर बचनि जो ख़्यालु कर। बहरहाल अलाह से उतां बि हुनखे बचायो। सो बहरहाल इहे उहे माण्हू आहिनि जिन जो कंट्रीब्यूशन जिन जो पोरियो उन्हनि खे ॾियारींदो, उन्हनि जो कयल कमु उन्हनि खे सदा हयात रखंदो। अलाह से हुनजी मग़फ़िरत फरमाए। असांजी दुआऊं आहिनि। अच्छा बख्शण साहब, अवां जो उन्हनि सां काफ़ी वक़्तु गुज़रियो आहे, का अहिड़ी यादि जेका रहिजी वई हुजे? बाबा मूं ही ज़िंदगी जे कुझु सारोणियुनि खे सारियो ऐं इलाही यादूं आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़े दफ़े हिकिड़े प्रोग्राम में मूंखे चैलेंज कयईं त तुंहिंजो आउं इंटरव्यू कंदुसि। मां चयो बिस्मिल्लाह भली कर मुंहिंजो इंटरव्यू। सो उन में उहो चाहे थो इलाहियुनि खे वठी ईंदो इंटरव्यू करण। पोइ उन्हनि जा जेके आहिनि न उनजे कमज़ोरियुनि वारा सुवाल हू पुछंदो। त मूं चयोमांसि मिठा ताहिर पाण हिक ॿिए खे ॾिसो वेठा आहियूं, तूं जेकॾहिं मुंहिंजो इंटरव्यू कंदे त पोइ जवाब न आउं बि तोखां सुवाल कंदुसि की न इहो कोन थींदो। त अहिड़े क़िस्म जो हुनजा खोड़ यानी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। माना उहो विकी बि ॾाढो हूंदो, माना जुमिलो हणी कढंदो हो जेको आहे सो मज़ाक जो अहिड़ो बसि पोइ अॻिलो वेठो खिले। ज़िंदा दिलि माण्हू माना यकीन करियो ज़ोया जेकॾहिं ही पंहिंजे यूनिट खे वठी वेंदो पंहिंजे टीम जे मेंबरनि खे, ख़ासि तौर हे मुर्तज़ा मजबूर जेको असांजो दोस्त आहे इहो त हुनजे ॻोठ आई बि ऐं पर इन मुर्तज़ा खे हिन फील्ड में आणण वारो ताहिर आराई ऐं हिन जी सिख्या करणु हिनखे सेखारणु इहे सभु शयूं यानी माना हुनजो कंट्रीब्यूशन आहे। इलाही सारा नौजवान डायरेक्टर सॉन्ग्स जा डायरेक्टर ऐं एडिटर इहे सभु माना ताहिर राई जे क्रेडिट ते वञे थी ॻाल्हि। बेहतरीन माण्हू हो। बिछड़ा कुछ सदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। वाह वाह, खूबसूरत खूबसूरत, तमामु बहितरीन, ॾाढो सुठो लॻो ऐं थैंक यू सो मच बख्शण मेहराणी साहब, अवां टाइम ॾिनो ऐं जेको आहिनि वीचार वंडिया तव्हां पंहिंजा इन जे हवाले सां, ताहिर आराई जे हवाले सां, त वाकई वॾी पर्सनैलिटी आहिनि। असां सभिनी जूं दुआऊं आहिनि त अलाह से उन्हनि खे जवारे रहमत में जॻह अता फरमाए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु लाइव कॉल ते जेको आहिनि सिंध जा बहितरीन आर्टिस्ट सिंगर मौजूदु आहिनि, अहमद मुग़ल साहब जिन्हनि जो गानो बि आहे, मशहूरु गानो आहे त जीअं सिंध वारा जीअनि, उन्हनि खां असां ताहिर आराई जे अबाउट पुछंदासीं। जी अहमद मुग़ल साहब भलीकार चवंदासीं अव्हांखे इन प्रोग्राम सुबह मेहरान में। इंतिहाई ॾुख वारी ख़बर, अव्हां राति विया त पोइ उन खां पोइ आराई साहब खे ॾिठो बि तव्हां? हेलो हॉस्पिटल जी जी रात जो तक़रीबन 12:30-1 बजे हॉस्पिटल वियोसि ऐं डॉक्टरनि ॾाढी तशवीशनाक हालत ॿुधाई हुई। तो बसि दवाऊं कयूं पिया, पर सुबुह जो ख़बर ॿुधी पई त अलाह ताला तो प्यारो थी वियो। ऐं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हर इंसान खे दुनिया छॾणी आहे, हर कोई मुसाफ़िर आहे हिन दुनिया में ऐं तमामु घणो कमु हुन सां गॾु कयो। ऐं ख़ासि करे जेके स्टार्ट वारा ॾियारा जॾहिं नवां चैनल्स आया, ख़ासि करे TV हुयो ऐं मुंहिंजो जेको गीत हुयो सिंध जी सिंध वारा जन, इहो 2014 में आयो हुयो, 2004 में सॉरी। जॾहिं हुनजी ऑडियो कैसेट आई त 50% माण्हुनि खे उहा शइ उन लाइक कई हिन गीत खे, पर जॾहिं हिनजो वीडियो ठहियो ऐं सिंध TV ते हलियो त हुन वीडियो ऐं उहा हुनजी जेका हुन महिनत कई उहो पूरे वर्ल्ड लेवल ते ॼण सिंध जो तरानो थी वियो। हिन में को शक कोन्हे त हुनजो सॼो कंट्रीब्यूशन आहे ताहिर भाई ते, हुन वीडियो जो जेको हुन वीडियो ठाही जंहिं महिनत सां।
ऐं अलाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। ऐं हुन न सिर्फ़ु ॿिया रोमांटिक वीडियोस ठाहिया पर जेके सिंध धरती जा गीत हुया उन्हनि जा बि तमामु ख़ूबसूरत वीडियोस ठाहिया ऐं अलाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। आमीन आमीन। अवां जूं कहिड़ियूं यादूं आहिनि उन्हनि सां गॾु जेके काहिड़ी यादि जेका खोड़ सारियूं यादूं आहिनि, खोड़ सारा सफ़र आहिनि। जॾहिं सिंध जी सिंधारा गानो असीं हुनखे वीडियो रिकॉर्ड करणु वञूं पिया त या पहिरीं असांजी शूट थी कोटड़ी में दरिया वटि हिते, उन खां पोइ वरी असां इनखे रिकॉर्ड करण लाइ असां हलिया वियासीं, दादू वियासीं, मंछर ढंढ वियासीं, इवन गाजी शाह ताईं वियासीं। त इहो तक़रीबन असांजो 5-8 ॾींहंनि जो वॾो सफ़र हो जंहिंमें गॾु हुयासीं असीं। ऐं तमामु बहितरीनु इंसानु हुयो ऐं महिनती इंसानु हुयो, क्रिएटिव माइंडेड माण्हू हुयो। बिल्कुलु तमामु बहितरीनु, ॾाढी ख़ुशी थी अहमद मुग़ल साहब अवां हिन प्रोग्राम में जेको आहे न हिन प्रोग्राम में शामिल थिया ऐं असांखे जेको आहे न ख़ुशी थी। लख थोरा अवां जा टाइम ॾिनो। जी प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद साहब, त जेका ॻाल्हि थी रही हुई एजुकेशन ते, त एजुकेशन में कुझु अहिड़ा गैप्स आहिनि जेके चऊं पिया ज़ाहिर उन्हनि खे फिल करण जी बि ज़रूरत आहे। पर हाणे ऑनलाइन जेके क्लासिस आहिनि उन मां के फ़ाइदा बि थिया हूंदा, कुझु नओं बि नौजवाननि सिखियो हूंदो? ज़रूरु, बिल्कुलु ईअं आहे। इन ऑनलाइन क्लासिस में असांजी ऑडियो वीडियो ॿई असांजा लेक्चर्स जेके आहिनि उहे हूंदा आहिनि, उहे उन्हनि मां स्टूडेंट्स बि उन्हनि खे फॉलोअप कंदा आहिनि, असाइनमेंट्स बि ॾींदा आहियूं। अहिड़ी तरीक़े सां मुंहिंजे ख़्याल में हेठि लेवल खां वठी मथी यूनिवर्सिटीज़ लेवल ताईं काफ़ी असांजो सभु पब्लिक यूनिवर्सिटीज़, प्राइवेट यूनिवर्सिटीज़ ऐं जेके ॿिया प्राइवेट इदारा आहिनि, स्कूल्स आहिनि, उहे ऑनलाइन उन्हनि जो काफ़ी बहितर थी वियो आहे सिस्टम। छा साल थी विया, साल खां वठी इहो ई सॼो साल 1.5 साल खां पहिरीं त इहो पहिरीं त थोरो उनखे स्टार्ट करण में थोरो ॾुखियाई थी, पर हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह आउं सम्झां थो त काफ़ी बहितरी आहे ऑनलाइन क्लासिस जे करे, जेको न हुअण खां इलाही बहितर आहे। त कुझु न कुझु असांजी आउं रिपीट थो कयां ॻाल्हि वरी बि, त असांजी कंटिन्यूटी ऑफ एजुकेशन जेका आहे सा इन तरीक़े सां हले पई ऐं इनशाअल्लाह हुनजो सुठो फ़ाइदो ई आहे। एग्ज़ाम्स फिज़िकल थी था वञनि। हिकिड़ो माना इन में पहिरियां ऑनलाइन क्लासिस जॾहिं ॻाल्हि थींदी हुई त माना सभिनि खे ख़बर न हूंदी, सभिनी खे ख़बर न हूंदी हिकिड़ो ई छा सिस्टम आहे, कीअं आहे। पर हिन दौर में मूं तव्हांखे ॿुधायो न, ॾिसो न, हीउ सॼो असांजी कनेक्टिविटी जो दौरु आहे। असीं कंहिं न कंहिं तरीक़े सां हिक ॿिए सां कनेक्टेड आहियूं ऐं उहो कनेक्टेशन असांजो जेको सो थ्रू मोबाइल जे आहे या डिफरेंट मोबाइल एप्लीकेशन्स आहिनि उन्हनि जे करे आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो हिकिड़ी मोबाइल एप्लीकेशन में वेही करे तव्हां हिकिड़ी बैंक मां ॿी बैंक में पैसा ट्रांसफर करे था सघो, त नॉलेज ट्रांसफर छो नथी थी सघे? बिल्कुलु थिए थी ऐं सुकून सां थिए थी। उनखे सिर्फ़ु मैनेज करण जी ऐं मॉनिटर करण जी ज़रूरत आहे, जेका थिए पई। तमामु असांजी यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि सभु उन तरीक़े सां उहा तइलीम जो उहो स्टैंडर्ड खे मेंटेन करण में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर थी वियूं आहिनि। असांजी लोकल यूनिवर्सिटीज़ आहिनि या नेशनल इंटरनेशनल, त हाणे उन्हनि जो त अलॻि सिस्टम हूंदो, पर असां वटि पाकिस्तान में इहो सिलसिलो तमामु बहितर तरीक़े सां हले थो ऐं सुठो हले थो। तमामु बहितरीनु। अच्छा सर, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि जो थोरो तारीफ़ कराइजो। पाकिस्तान इलेक्शन में बि बीठा हुआ। जी पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल पाकिस्तान जो उहो हिकिड़ो इदारो आहे जेको रेगुलेटरी बॉडी जे तौर ते सुञातो वञे थो ऐं इहो उहो वाहिद इदारो आहे पाकिस्तान जो जंहिंमें जीअं त पाकिस्तान इंजीनियरिंग एंड काउंसिल, ऐं पाकिस्तान मीन्स पाकिस्तान, इंजीनियरिंग मीन्स इंजीनियरिंग। बाक़ी काउंसिल में थोरो प्रॉब्लम थींदो आहे त सम्झण में। काउंसिल मीन्स त तव्हांखे का सलाह मशवरो मिली वञे, काउंसलिंग जेका थींदी आहे। त इहो इदारो आहे जंहिंमें इलेक्शन थींदी आहे, चेयरमैन हूंदो आहे नेशनल लेवल ते, वरी उन सां गॾु सीनियर वाइस चेयरमैन हूंदा आहिनि ऐं उहे इंजीनियर्स पूरे पाकिस्तान मां उन्हनि खे इलेक्ट कंदा आहिनि। पहिरीं दौर में त कंहिं तरीक़े सां हुनजो हिकिड़ो बैलेट ईंदो, हुन में पोस्ट में पोइ उतां उहो कलेक्ट करे ऐं उहो पोइ जंहिंखे जेतिरा बैलेट मिलिया उहो इंजीनियर थी वेंदो। पर बेसिक हुनजो मक़सदु जेको हिकिड़ो रेगुलेटरी बॉडी आहे, हीउ वाहिद इदारो आहे जंहिंमें इंजीनियर पाण इलेक्ट थी ईंदो आहे, पाण कानून ठाहींदो आहे, पाण हुन ते अमल कंदो आहे। पर वक़्तु गुज़रण सां जीअं जीअं टाइम गुज़रंदो वियो आहे, त बदकिस्मती सां असांजी इहो हिकिड़ो रहियो आहे, सेटअप रहियो आहे त असीं हर सुठी शइ खे ख़राबु करण जी कोशिशि ज़रूरु कंदा आहियूं। ऐं इहो कॾहिं कोन रहियो आहे त कंहिं सुठी शइ खे ख़राबु शइ खे असीं सुठे करण जी कोशिशि कयूं, तमामु घटि रेशो हूंदो आहे। बहरहाल तमामु हिकिड़ो सुठो इदारो आहे, तमामु बहितरीनु इदारो आहे, इंजीनियर्स जी वेलफेयर जो इदारो आहे ऐं उन में असांजा काफ़ी दोस्त सॼी पाकिस्तान मां, पूरे मुल्क मां ऐं सिंध में हुननि जो हिकिड़ो वाइस चेयरमैन हूंदो आहे, ईअं हर सूबे में हुननि जो हिकिड़ो वाइस चेयरमैन हूंदो आहे। हिन वक़्तु जेका मूं इलेक्शन में जेको हिसो वरितो सो सिंध जे वाइस चेयरमैन जे तौर ते वरितो,
ऐं असांजो ग्रुप हो हाणे उहो ॿी ॻाल्हि आहे त असां उन ग्रुप में असांजो ग्रुप जेको सो सक्सेसफुल न थी सघियो पर इट डज़ंट मीन इन जो मतिलबु इहो कोन्हे त असांजो स्पिरिट असांजो जज़्बो ख़तमु थी वियो आहे छाकाणि त इहो इदारो अहिड़ो आहे जंहिंमें असांखे वधि में वधि जॉब पोर्टल्स उन में असांखे मिलनि था त सिंध जा माण्हू जेके आहिनि असांजा दोस्त आहिनि हर नेशनल लेवल ते पाकिस्तान लेवल ते इहो इदारो बाउंड आहे त उन में असां जेके जॉबलेस इंजीनियर्स आहिनि छाकाणि त रजिस्ट्रेशन हर जेको स्टूडेंट निकिरे थो यूनिवर्सिटी मां उहो पाकिस्तान जे कौंसिल में रजिस्टर थिए थो रजिस्टर थियण खां पोइ हुनखे उहो हक़ आहे त उहो पंहिंजो हिकिड़ो नुमाइंदो चूंडे पंहिंजे हुन में मोकिले जंहिंमें 40 मेंबर्स हूंदा आहिनि बॉडी जा बाक़ी 10-12 जेके आहिनि असांजा ऑफिस बेयरर्स हूंदा आहिनि उन्हनि जो कमु आहे त उहो उन्हनि जी बेनिफिट उन्हनि जा जेके राइट्स आहिनि उन्हनि खे बहितर तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे उहो परफॉर्म करे सघनि उन्हनि जो प्रोटेक्ट करे सघनि जेको बदकिस्मती सां काफ़ी सालनि खां नथो थिए ऐं तव्हांखे इहो ॿुधायां इहे जेके असांजा दोस्त मुंहिंजा इंजीनियर्स ऐं उन्हनि सभिनी जो थोराइतो पिया जिन मूंखे 2-2.5 हज़ार जे क़रीब मूंखे वोट मिलिया आहिनि ऐं उन्हनि सभिनी जो थोराइतो आहे इंजीनियर्स जो उन्हनि सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो हलां त पाकिस्तान जी कौंसिल जो जेके रूल्स आहिनि जेके बायलाज़ आहिनि उन्हनि बायलाज़ में इहो आहे त तव्हांजो जॾहिं बि को पाकिस्तान में मुल्क में को वॾो जॉइंट वेंचर थिए थो त उन में 70% जेके आहिनि से इंजीनियर्स पाकिस्तान जा ई वर्क कंदा उते ई एम्प्लॉयमेंट थींदी उन्हनि जी जेको बदकिस्मती सां न थी सघियो हिन वक़्तु पाकिस्तान में CPEC बहितरीन जॉइंट वेंचर हले पियो सही अच्छा सर इनखे तव्हां कंटिन्यू कंदासीं पर न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे छा पियो थिए दुनिया में सो नाज़रीन टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो बैक व्यूअर्स नाज़रीन जीअं तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त अॼु सिंध जो वॾो नालो ऐं मशहूरु शख़्सियत आहिनि ऐं जंहिं ताहिर आराई साहिब जिन्हनि जो सिंधी मीडिया में वॾो रोल रहियो आहे ऐं उहे असां फ़ानी दुनिया मां विछड़ी विया आहिनि सो नाज़रीन ही जेके शख़्सियतूं आहिनि इहे शख़्सियतूं रहिजी वेंदियूं आहिनि जेके माणक मोती आहिनि इन्हनि जो नालो रहंदो आहे इन्हनि जी उहा जेको उन्हनि कमु कयो जेको किरदारु आहे उहो रहिजी वेंदो आहे सो नाज़रीन अहिड़ियूं शख़्सियतूं जेके हिन दुनिया में सुठो कमु करे वेंदियूं आहिनि या कुझु करणु चाहींदियूं आहिनि हिन दुनिया लाइ हिन मुआशिरे लाइ त यकीनन उन्हनि जो नालो हमेशह ज़िंदा रहंदो आहे सो नाज़रीन असांखे उन्हनि जो इंतिहाई ॾुखु आहे उन्हनि जी फैमिली सां बि असांजो कनि ॾुख जा बराबरि जा शरीक आहियूं सो अलाह साईं खां दुआ आहे त ताहिर आराई साहिब खे अलाह साईं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए असां सां गॾु प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेहमान साहिब बि गॾु आहिनि ॻाल्हि ॿोल थी रही हुई एजुकेशन ते त ऐं उन खां पोइ वरी असां CPEC ते मूं अर्ज़ु इहो पियो कयो त उहो CPEC बहितरीन असांखे जॉइंट वेंचर मिलियो आहे जंहिंमें असांजी जेके बायलाज़ जी मूं ॻाल्हि पई कई त पाकिस्तान जी कौंसिल जे बायलाज़ मूजिबि उन में 70% जेके इंजीनियर्स आहिनि उहे पाकिस्तान जा पंहिंजे मुल्क जा इंडक्ट थींदा जेका बदकिस्मती सां न थी सघिया हुआ ऐं उन सिलसिले में असां उहा मूव बि हलाई हुई ऐं असां कोशिशि कई त उहो असां मैनिफेस्टो खणी असीं अचूं पर हाणे उमेदु आहे त जेका नई बॉडी आई आहे जेके नवां जेका पाकिस्तान जी कौंसिल जा जेके मेंबर्स आया आहिनि उहे इन ते ज़रूरु कमु करण जी कोशिशि कंदा ऐं CPEC में काफ़ी असां उन्हनि खे छाकाणि त पाकिस्तान जी कौंसिल जो कमु ई इहो आहे त उहो जॉब जेका असांजी प्लेसमेंट आहे उहा असांजी ज़रूरु कराइनि छाकाणि त स्टूडेंट जॾहिं यूनिवर्सिटी मां निकिरे थो त उहो पाकिस्तान जी कौंसिल में रजिस्टर थो थिए हू रजिस्टर कोन थो थिए पर हुनजा राइट्स जेके आहिनि से रजिस्टर था थियनि ऐं हुनजो राइट इहो आहे त जेकॾहिं हुते को गवर्नमेंट जॉब में किथे पॉसिबिलिटी कोन्हे त हू प्राइवेट जॉब्स में या कंहिं प्राइवेट सेक्टर में उन्हनि खे पाकिस्तान जी कौंसिल हुननि जी जॉब्स जो उहो ज़रूरु एतमाम करे सो उन लाइ इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त असांजी ॿी जेका हिन वक़्तु जेका नई टीम आई आहे इलेक्ट थी उहा इन ते ज़रूरु सोचींदी ऐं इहो ई हिकिड़ो मेन मैनिफेस्टो हो त असां इहो जॉब पोर्टल जेको आहे उनखे असां बरक़रार रखी सघूं त जीअं असांजा सिंध जा पंजाब जा बलूचिस्तान जा KPK जा चइनी सूबनि जा इंजीनियर्स जेके आहिनि से पंहिंजो पंहिंजो हिसो वठी ऐं छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु इंजीनियरनि जे लाइ तमामु घणी बेरोज़गारी जो हिकिड़ो तमामु वॾो आहे हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे स्पेशली असांजी सिंध जो काफ़ी यूनिवर्सिटीज़ में असांजा स्टूडेंट्स वेचारा निकिरनि था रजिस्टर्ड थियनि था पर उन्हनि खे जॉब नथी मिले अच्छा सर न सिर्फ़ु इंजीनियर जी ॻाल्हि अगरि कजे असां पाकिस्तान जी कौंसिल जे हवाले सां ॻाल्हि कईसीं पर ओवरऑल त उहे सभु अनएम्प्लॉयमेंट त आहे न अनएम्प्लॉयमेंट त आहे न असांजे बदकिस्मती असांजी जो असीं उन सिलसिले में असीं अञा ओतिरा मैनेजेबल न थी सघिया आहियूं जेको हुअणु खपे असांखे
ऐं असांजा काफ़ी डॉक्टर्स इंजीनियर्स या ओवरऑल हिकिड़ी अनएम्प्लॉयमेंट जो हिकिड़ो इशू आहे पर छाकाणि त ॻाल्हि हली पई पाकिस्तान इंजीनियर काउंसिल जे हवाले सां त मूं इहो तव्हांखे पंहिंजे नाज़रीन खे इहो ई ॿुधाइणु पियो चाहियो इंजीनियर्स खे स्पेशली उहे इंजीनियर्स जेके जॉबलेस आहिनि उन्हनि ते इनशाला ऐं तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू असां पंहिंजी नई जेका असांजी काउंसिल आई आहे उनखे असां इहा ज़रूरु गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे इंजीनियर्स जो जेको हक़ आहे उन्हनि खे ज़रूरु थोरो एड्रेस कनि ऐं कोशिशि इहा कनि त उन्हनि खे मेन जेको वॾो इशू आहे उन्हनि जी एम्प्लॉयमेंट जो उहो जेको हल थी सघे इनशाला अलाह कंदो त उहो ज़रूरु उन ते कंसिडरेशन कंदा ऐं असां पंहिंजे तौर ते जेको बि सोशल जेको वर्किंग आहे उहो असां जारी रखंदासीं इनशाला ऐं इंजीनियर सां उन्हनि दोस्तनि सां गॾु आहियूं जेके जिन असांजो साथ ॾिनो आहे या न बि ॾिनो आहे त कोई कोन्हे इंजीनियर्स दोस्त आहियूं सभु पाण में बराबरि आहियूं ऐं इनशाला उन्हनि जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं त उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जे राइट्स खे रिज़र्व करे सघिजे तमामु बहितरीन अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं ॻाल्हि कजे शागिर्दनि जी त उन्हनि जे टैलेंट खे कीअं था ॾिसो तव्हां त जीअं प्रोफेसर बि आहियो डॉक्टर तमामु घणो टैलेंट आहे टीचर आहियो जी सिंध जो टैलेंट तमामु ख़ूबसूरत टैलेंट आहे असां ॾिसो न तव्हां घर में हिकिड़ो गिलास रखियो आहे शीशे जो गिलास आहे ऐं तव्हां जेकॾहिं उनखे थोरी दिलि लाइ छॾींदो त शायदि मेरो बि थी वेंदो हालांकि उन में का मेराण हूंदी कोन्हे पर माहौल मां हाणे आस्ते ईंदुसि तव्हां जिन माहौल ते छाकाणि त मुंहिंजी जेको बेसिक सब्जेक्ट हो माहौलियात आहे वाटर क्वालिटी मॉनिटरिंग ॻाल्हि कंटिन्यू कयूं अगरि असां कॉल जी जी श्योर बिल्कुलु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर न सका खुश हो बारू अल्हम्दुलिल्लाह खुश तां केर केड़े शहर गुलाम सन बिलाल साईं गुलाम हुसैन बिलावली धड़ेगा भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवण चाहींदा खुश जो आबाद जो साईं तार आराइन जी तब ये वफात दे असी ता के जी जी ये दुआन जो पैगाम पे करू ता जी जी थैंक यू बा अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थियो ऐं दुआ कई ऐं असां सभु जेको आहे न दुआगू आहियूं उन्हनि लाइ ताहिर आराई साहब के अल्लाह साईं जवार रहमत में जगह ता फरमाए उन्हनि जी मग़फ़िरत थिए थैंक यू सो मच अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया जी डॉक्टर साहब ॻाल्हि हली जी ज़या मूं ॻाल्हि इहा पई कई त जेकॾहिं हिकिड़ो गिलास घर में रखियल आहे तव्हांजे घर में त उन में उहो जेकॾहिं ओतिरो साफ़ नज़र ईंदो जेतिरो तव्हां हुनखे साफ़ कंदव जीअं जीअं हुनखे तव्हां पॉलिश कंदा वेंदो जीअं जीअं तव्हां हुनखे सुठो कयो साफ़ त उहो शीशो चमकंदो वेंदो असांजा बच्चा जेके आहिनि स्टूडेंट्स आहिनि इहे शीशे वांगुरु हूंदा आहिनि ॾाढा नाज़ुक हूंदा आहिनि उन्हनि खे पॉलिश करण जी ज़रूरत हूंदी आहे उन्हनि खे मेंटेन करण जी ज़रूरत हूंदी आहे भॼी न पवे टुटी न पवे त असांखे पंहिंजनि बच्चनि पंहिंजनि स्टूडेंट्स खे ईअं ट्रीट करिणो आहे जीअं असीं पंहिंजे घर में कंहिं शीशे जे गिलास खे असीं ट्रीट कंदा आहियूं उहो जेकी कुझु असां हुन में विझंदासीं दैट इज़ विज़िबल उहो असांखे नज़र ईंदो शीशे जो गिलास आहे न तव्हां हुन में जेतिरी त इहो असां टीचर्स ते बि डिपेंड करे थो ज़्यादा असीं पूरी कोशिशि कयूं त उन शइ खे उहो जेको असांजो हिकिड़ो स्टूडेंट आहे उनखे पॉलिश कयूं उनखे ओतिरो असां उन में उहा शइ जेका जीअं तव्हां हींअर बोतल मां पाणी गिलास में विधो त असां वी हैव टू डिलीवर द नॉलेज टू हिम और हर जेको बि आहे छोकिरी या छोकिरो जेको बि आहे त उनखे असांखे पॉलिश करिणो आहे उनखे ते महिनत करणी आहे इहो असांजो कमु आहे इहो असांजो फ़र्ज़ु आहे इहो को थोरो कोन्हे को अहसान कोन्हे त टीचर जो हिकिड़ो टीचर छाजे करे हुनखे मुआशिरे में इज़त मिलंदी आहे इन जे करे जो ही इज़ अ पॉलिशर उहो पॉलिश कंदो आहे पंहिंजे बच्चे खे पंहिंजे स्टूडेंट खे पंहिंजनि घरनि में ॾिसो असीं केतिरी क़दुरु केयरफुल हूंदा आहियूं हर शइ खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते मेंटेन करण जी कोशिशि कंदा आहियूं त यूनिवर्सिटी में बि ईअं ई आहे स्टूडेंट्स जेके आहिनि स्कूल में हुजे कॉलेज में हुजे या यूनिवर्सिटी में हुजे ही इज़ जस्ट लाइक अ ग्लास उनखे शीशे जो गिलास आहे उन गिलास खे असांखे मेंटेन करिणो आहे उनखे बहितर तरीक़े सां चमकाइणो आहे असीं जॾहिं चमकंदासीं त हू जॾहिं चमकी असांजी बाज़ारि में मार्केट में ईंदो त हुनजी इज़त सां गॾोगॾु उन यूनिवर्सिटी जी इज़त आहे उन टीचर जी इज़त जंहिं हुनखे पढ़ायो आहे ऐं दिस इज़ द रीज़न त उन में इहो हिकिड़ो ज़रूरु वॾो पहलू आहे टीचरनि जो उस्ताद जो हेठि असां उस्ताद चवंदा आहियूं उस्ताद जॾहिं चवंदा आहियूं त असांखे सिर्फ़ु प्राइमरी ॻाल्हि ज़हन में ईंदी त प्राइमरी जो उस्ताद या स्कूल जो उस्ताद ईअं कोन्हे उस्ताद हर लेवल जो हूंदो आहे टीचर त इज़ अ टीचर उन में बि का बि राय कोन हूंदी आहे त उनजो कमु इहो ई आहे पर उन जाइ ते स्टूडेंट जो जेको कमु आहे पर जिन जे हवाले से करियूं था न उन्हनि खे बि ख़्यालु रखणु खपे ऐं उहे उन जा वालिदैन त असां जंहिं शइ खे असीं तव्हांखे थोरो चमकाए ॾियूं था न तव्हां वधीक हुनखे चमकायो त सेकेंड पार्ट ते जेको सो पेरेंट्स जो कमु बि अची थो वञे पेरेंट्स जो कमु आहे उन्हनि जी ज़िमेदारी उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं असां जेका पॉलिश मोकिली पर असां लाइव कॉलर जेको आहे बहितरीन गुलकारा आहिनि सिंध जूं मार्वल मुर्क असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि जो गानो आहे साकू यार मनावणा आहे सो ताहिर आराई साहब उन्हनि जो इहो गानो ठाहियो ऐं उहे असां खां हिन टाइम विछड़ी विया आहिनि
त मार्वल मुल्क खां असां पुछंदासीं त उन्हनि जूं कहिड़ियूं सारोणियूं रहियूं आहिनि। जी मार्वल मुल्क, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। कीअं आहियो, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। भलीकार चवंदासीं सुबह मेहरान प्रोग्राम में ताहिर आराई साहब जे हवाले सां छा चवणु चाहींदा? बिल्कुलु ॾाढी दुख जी ख़बर आहे ऐं मूंखे हींअर ई ख़बर पई, मां जेॾी महिल फोन आई मूंखे जी त मुंहिंजो जेको अॼु मां जेको बि आहियां पंहिंजो मार्बल पंहिंजे नाले सां जेको माण्हू मूंखे सुञाणनि था ताहिर आराई साहब जे करे सुञाणनि था जी ऐं ॾाढो अफ़सोस थियो ख़बर ॿुधी। अल्लाह साईं मौला हुसैन हुननि खे जन्नत नसीब करे। आमीन। ऐं मुंहिंजे लाइ त ॾाढी मतिलबु हिकिड़ी अफ़सोस जी ख़बर आहे, छो त माशाल्लाह ॾाढा सुठा इंसान हुया, भले नंढो आर्टिस्ट हुजे या वॾो हुजे, हर कंहिंसां हिकु जहिड़ो हलणु ऐं नेचर ॾाढी सुठी तबियत जा मालिक, ॾाढी सुठी तबियत, ॾाढी सुठी नेचर हूंदी हुई, ॾाढो सुठो इंसान हुयो। अल्लाह खे हुननि खे जन्नत नसीब करे। आमीन आमीन। अच्छा, उन्हनि जेको आहे न घणा आर्टिस्ट आहिनि जेके मुतारिफ़ कराया हुआ, त अव्हां बि जेको आहे अव्हां जो बि जेको गानो आहे ऐं जंहिंमें उन्हनि गानो जेको आहे न ठाहियो ऐं जेको अव्हां ॻायो आहे त उन हवाले सां का यादि हुजे? बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु। अहिड़ा काफ़ी सारा गाना मुंहिंजा जेके आहिनि उहो सर जा ठाहियल आहिनि, जंहिंमें छेड़िया वाला मेरा साईं, बेवफा सारी दुनिया दे, जेके त उन्हनि सां गॾु जेको जेतिरो वक़्तु हलिया आहियूं त इलाही कुझु सिखियो बि आहे ऐं ॾाढियूं सुठियूं यादूं बि आहिनि, जंहिंमें इलाही मतिलबु हिकिड़ी खिली भोग बि हूंदी हुई ऐं ॾाढो मतिलबु सुठो वक़्तु उन्हनि सां गॾु असांखे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कयो मार्वल, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं तव्हां ताहिर आराई जहिड़ी शख़्सियत लाइ तव्हां ॻाल्हायो ऐं इंतिहाई दुख जी ख़बर आहे। लख थोरा मुंहिंजा ऐं हिन प्रोग्राम में शरीक थिया। थैंक यू थैंक यू। जी डॉक्टर साहब, ॻाल्हि हली रही हुई त जेको आहे न ज़ाहिरा हाणे इन इतां ई असां कंटिन्यू कंदासीं, मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि, इलाही अहिड़ा सवाल आहिनि जेके ज़हन में उभरनि पिया, पर ब्रेक जो टाइम आहे, ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं त असां सां गॾु लाइव कॉल ते मौजूदु आहिनि सबा ख़ान, जेके सिंधी मीडिया, न सिर्फ़ु सिंधी बल्कि उर्दू मीडिया जो बि बहितरीनु आर्टिस्ट रहियूं आहिनि ऐं कंपेयर आहिनि ताहिर आराई साहब सां। उन्हनि जो काफ़ी जेको आहे न हिकिड़ो टीम जो हिसो रहियूं, उन्हनि सां गॾु कमु कयो आहे ऐं मुंहिंजूं सीनियर आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदासीं इन प्रोग्राम सुबह मेहरान में। जी सबा ख़ान, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम अस्सलाम। जी सबा ख़ान, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ताहिर आराई साहब असां खां विछड़ी विया आहिनि, उन्हनि जे हवाले सां छा चवणु चाहींदा? अवां उन्हनि सां गॾु बि रहिया आहियो? बसि इहो हाणे छा चवणु घुरिजे, सॼी ज़िंदगी त बसि मां इहो चवंदसि, इहो ॾुख मुंहिंजे लाइ त तमामु वधीक जीअं चइबो आहे न त वधीक आहे, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां ताहिर बीइंग एज़ अ पर्सन माशाल्लाह इलाही सुठो इंसान हो ऐं मां अल्लाह साईं खे इहो ई चवंदसि त परवरदिगार आलम हुनजा जेके दर्जात आहिनि उहो बुलंद करे। मां जॾहिं पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो त डेफिनेटली मतिलबु कयो त मां उर्दू मां ई हुअमि, पर जेकी मुंहिंजी सुञाण आहे ऐं अॼु मां सबा ख़ान माण्हुनि में सुञाणी वेंदी आहियां, माण्हू मूंखे मतिलबु इज़त ॾियनि था, मुंहिंजे कम जे करे ॾियनि था, ॾाढी ॻाल्हि आहे। बट चवण जो मक़सदु जो ज़रियो जेको ठहियो उहो ताहिर आराई हो, सिंधी विकेट ठाहिण वारो ऐं जेको चवंदा आहिनि त सिंधी मीडिया में इलाही खोड़ सारा एक्ट्रेसिस आहिनि, डायरेक्टर्स आहिनि ऐं हिन शो जो जेको डायरेक्टर आहे मुर्तज़ा मजबूर, हुनजे लाइ बि मां चवंदमि हू हो। असां इलाही खोड़ सारा माण्हू आहियूं जेके मतिलबु अलाही तरफ़ां असांखे ताहिर मिलियो ऐं असां सभिनी जा भाग हिक ॿिए सां जुड़िया त अलाह शुक्र असांखे तमामु घणी मोट मिली। ताहिर हर इंसान जे लाइ इलाही सुठो हो, हर कंहिंजे लाइ इलाही कुझु कयो ऐं अल्लाह साईं जे लाइ बसि अल्लाह साईं खे इहो चवंदसि परवरदिगार उनजी रूह खे, जिस्म खे अल्लाह साईं मतिलबु सुरखरू रखे, सुकून में हुजे। अल्लाह साईं बसि हर अज़ाब मां बसि हुनखे कान न थिए, अहिड़ी ॻाल्हि। बसि खोड़ सारी दुआनि, बसि इहो हाणे दुख हाणे हिन में मां छा चवां। अच्छा, सही सही, तमामु बहितरीन। सबा ख़ान,
दामन लॻियां मौला जेको गानो ठहियो उन में आबदा परवीन जो गानो आहे जंहिंमें अवां बि उन में परफॉर्म कयो आहे ऐं ताहिर आराई साहब आहिनि ऐं उन गाने वॾी शोहरत माणी छा चवणु चाहींदा उन में का अहिड़ी यादगिरी हुजे जेका अव्हां खे अञा ताईं हींअर बि यादि हुजे जेका ज़हन में ईंदी हुजे? दामन लॻिया मौला हिकिड़ो अहिड़ो सुठो कलाम आहे जेको सदाई ज़िंदगी में मुंहिंजे लाइ त इलाही तमामु घणो क्रेडिट रखंदो आहे, छो त सुफियानो कलाम ऐं हज़रत शहबाज कलंदर ते उहो असां डिसंबर में कयो, डिसंबर या नवंबर में। मूंखे इलाही घटि मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि या कलाम आहिनि जेको यादि आहिनि। उहो हुनजो हिकिड़ो एक्सपीरियंस ईअं थियो त असां वियासीं त हिकिड़ो सुबुह साण हिकिड़ो मुंहिंजो शॉट हो जेको मतिलबु इलाही बुलंदी ते करिणो हो, त हुते इलाही थदकार हुई। मां मतिलबु उहो पाइण जी कोशिशि बि कयां स्वेटर, त ताहिर मूंखे चई नहीं 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 ऐसे ही करना है, त मां चलो भला ठीकु आहे। जेतिरा बि मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि, जेतिरा बि मुंहिंजा कलाम आहिनि, शोबिस सिंधी सां रिलेटेड घणो करे मॉर्निंग शो आहे, इलाही हर शइ में मूंखे तमामु घणी तकलीफ़ूं जाम थियूं आहिनि, बट अलाह साईं मूंखे तमामु घणी इज़त ॾिनी। ऐं ताहिर जे लाइ मां इहो चवंदसि त रियली ताहिर जे लाइ ताहिर आई रियली लव यू टुडे टुमारो डे आफ्टर टुमारो, मतिलबु हुनजे लाइ त मूंखे मां तमामु घणो सां प्यार कंदी आहियां ऐं कंदी हुई, कंदसि इनशाला। ताहिर मुंहिंजे लाइ लाइफ में हर शइ जे लाइ न तमामु घणो इहो कंदो, बेस्ट एंड बेस्ट न। बसि अल्लाह साईं हुनखे बसि जन्नत फिरदौस में जाइ ॾे, सभिनीनि जे लाइ सुठो करण वारो भाई हो, इलाही 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 बाक़ाइदे उहा हीरा हुया सिंध जा। ऐं महिरबानी अव्हां जी, अव्हां कॉल कई हिन प्रोग्राम में जेको आहिनि तव्हां शामिल थियो ऐं उन्हनि जे ताहिर आराई जे अबाउट तव्हां वीचार वंडिया ऐं का कुझु शेयरिंग तव्हां पंहिंजूं या पंहिंजो जेको एक्सपीरियंस है उन्हनि सां गॾु जेको तव्हां रहियो वक़्तु गुज़ारियो तव्हां उहो शेयर कयो, थैंक यू। अव्हां कॉल कई ऐं हिन प्रोग्राम में शरीक थिया, असां ॾाढी जेको आहे न ज़ाहिरा ही प्रोग्राम जेको आहे मौज़ू आहे उन में असां मुख़्तलिफ़ जेको आहे न ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल करणु चाहियूं पिया ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते, पर जेको अचानक ताहिर आराई जो विछोड़ो ऐं जेको माणिक मोती आहे अंदाज़ो करे सघो था त हिकिड़ो माण्हू ॾिसो सबा ख़ान ॻाल्हायो या मुर्क ॻाल्हायो या बख़्शण ॻाल्हायो, त ॾिसो को कंहिं माण्हू जी चङाई कॾहिं वञे नथी, त हिकिड़ो इहो मिसाल अॼोके हिन प्रोग्राम जे वसीले सां पंहिंजनि दोस्तनि ताईं पंहिंजनि मोहबतनि करण वारनि ताईं पहुचाईंदासीं त चङाई कयो, चङाई में का बुराई कान्हे ऐं उहा हमेशह यादि रहंदी। जीअं सबा ॾिसो कीअं हुन सां हिकिड़ो अहसासु, दुख जो अहसासु, त उहो वञण खां पोइ ई थींदो आहे। इहो हिकिड़ो क़िस्मत जो हिकिड़ो असांजी लाइफ फिलोसॉफी आहे त वंस यू आर अलाइव you are of something, but once you are just going to leave the life, you are of much thing. त इहो हिकिड़ो वॾो एस्पेक्ट आहे। ॾिसो हींअर हुन माण्हू जी चङायूं आहिनि, को माण्हू चए थो त हिन मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो, केरु थो कंहिंजे लाइ कुझु करे, इहो जेकर इहो स्पिरिट इहो जज़्बो, इहो सिर्फ़ु आउं तव्हांखे सच ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो जेतिरो इंटरनेशनल एक्सपीरियंस आहे या जेको एक्सपोयर आहे, त मूं ॾिठो आहे त मूंखे सिंध जे माण्हुनि में इहा शइ कुझु वधीक नज़र ईंदी आहे ऐं इहो हिकिड़ो वॾो पहलू सुठो आहे। लैंग्वेज जो कोन्हे, को बैरियर कोन्हे, पर ही जेका धरती आहे न, इहा असांजी जेका इन में मोहबतूं घणियूं रिचियल आहिनि ऐं उतां उन्हनि खे रुॻो मेड़ण जी ज़रूरत हूंदी आहे, उहा तव्हां मेड़ियो त इनशाला उहे मोहबतूं ऐं उहे प्यार उहे सभु क़ाइमु थी वेंदा। ऐं इहो माण्हू ताहिर ॾिसो मुंहिंजी तमामु हुन सां घटि मुलाक़ात रही, रफ़ीक़ ईसानी साहिबु हूंदो या असांजे जेका मुंहिंजी हिन सां घणी एफिलिएशन आहे पाकिस्तान असांजी जेका भिटाई आर्ट्स काउंसिल सां या ॿिया दोस्त आहिनि, त उहो सभु ॾिसो हींअर हुनखे यादि करे ऐं हुनजी इहे यादूं जेके आहिनि, पर रिक्वेस्ट ई आहे त इहे यादूं ताज़ा रहणु खपनि। असीं विसारे छॾींदा आहियूं, अॼु ॻाल्हायूं पिया, सुभाणे थोरो घटि ॻाल्हाईंदासीं, परीहं थोरो घटि ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ अञा बसि ईअं आस्ता आस्ता थी उहो माण्हू विसरी था वञनि। अहिड़नि माण्हुनि खे विसारणु न खपे। ताहिर आराई विसारणु जहिड़ो कोन हो, उहो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत इंसानु हो, तमामु ॿियनि खे सुठो करण जी कोशिशि कंदो। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त उहो शीशे खे चमकाइण वारो माण्हू हो, सो ही वॉज़ द पर्सन हू रियली डिड समथिंग गुड। त उहो अलाह साईं बहितर कंदो, हुनखे अलाह साईं दर्जात हुनजा बुलंद करे। इहे सिलसिला ज़िंदगीअ जा हलंदा रहंदा ज़ोया। असांखे बसि क़ाइमु रहणो आहे त उहो हिकिड़ो ॾाढो उर्दू जो हाणे मां 2 टे ॾींहं ॾिठा त मैं लोगों की मोहब्बत में अनाएं छोड़ देता हूँ, मैं लोगों की मोहब्बत में अनाएं छोड़ देता हूँ, वफ़ाएं यादि रखता हूँ, जफ़ाएं छोड़ देता हूँ। तो ही हिकिड़ो लाइफ फिलॉसॉफी आहे। त इन लाइफ जी फिलॉसॉफी खे ईअं तकबुर में गुरूर में ख़र्च न करणु खपे। कंहिंजो थी करे गुज़ारे सघिजे थो
तमामु आसानी सां पंहिंजे अनाउनि खे विसारींदासीं त असांजी मुहबतूं ज़िंदा रहंदियूं, पंहिंजनि वफ़ाउनि खे यादि रहंदासीं त ॿियनि जो जफ़ाऊं किथे शायदि वफ़ाउनि में तब्दील थी सघनि थियूं। त हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मयार आहे असांजी ज़िंदगीअ जो, उन खे असांखे बरक़रार रखणु खपे। तमामु ख़ूबसूरत सर। हाणे असां ईंदासीं माहौलियात जा माहिर बायो त माहौल जी जेका माहौलियात में जेका आलूदगी आहे, हाणे ज़ोया ॻाल्हि इहा आहे त माहौल एतिरो नंढड़ो कोन्हे जंहिंखे जल्दी समाए सघिजे। 3 शयूं माहौल में तमामु अहम आहिनि, जंहिंमें सभ खां वधीक पहिरीं जेको असीं साहु खणूं था, मीन्स असीं हवा मां पंहिंजो जेको ऑक्सीजन खणूं था, त उहा हवा असांजी पोल्यूटेड थी वई, उहा असांजी आलूदा थी वई, त असांखे साहु खणण में ॾुखियाई थींदी। काफ़ी सारी बीमारियूं सिर्फ़ु असांजी जंहिंखे असां अंग्रेज़ी में हाणे टेक्निकल लैंग्वेज इस्तेमालु करणी पवंदी जंहिंखे, पर इन खे असांजी हवा जी आलूदगी या एयर पोल्यूशन चवंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो जेको असांजो सभ खां वॾो अहम जेको हिसो आहे उहो पाणी आहे। पाणी आलूदा थी थियो वञे त उनखे असां वाटर पोल्यूशन था चऊं, ऐं उहो बि असांजो हिन वक़्तु तमामु घणी तरीक़े सां ख़राबु थियल आहे। टियों जेको एस्पेक्ट आहे उहो नॉइज़ पोल्यूशन आहे, शोर शराबा। ॾिसो ॿाहिरि निकिरंदो तव्हांखे काफ़ी सारो गोड़ घमसान, ऐं इन जो स्ट्रेस तमामु घणी वधी थी वञे ज़हनी तौर ते। हिकिड़ो मख़सूस लेवल आहे कंहिं कननि खे ताईं पहुचण जी, जंहिंखे असीं डीबीज़ चवंदा आहियूं। त उहे डीबीज़ जेके आहिनि हींअर तमामु हाई लेवल ते आहिनि। मुसलसल शोर में रहण जे करे असांजी जेका हीअ मेंटल स्ट्रेस उहा वधे थी, उहो असांजे लाइ प्रॉब्लमेटिक आहे। पाणी जे करे असांजो आलूदा आहे त असांखे काफ़ी सारी बीमारियूं थी सघनि थियूं, जिन मां असांजी टाइफाइड आहे या जेके ॿियूं शयूं आहिनि, काफ़ी सारियूं बीमारियूं आहिनि जंहिंजा नाला हाणे हिते वठनि त हाणे उन में टाइम लॻंदो, उहो प्रॉब्लम थी सघे थो। हवा असांजी आलूदा आहे त असांखे ॾिसो इहो सॼो माहौल ठाहे थो। पर उन जो तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदुसि। मूंखे जॾहिं फॉरेन में हुआसीं त असांखां कंहिं पुछियो त माहौल थींदो छा आहे ऐं माहौल आलूदा कीअं थींदो आहे, त शी वॉज़ अ लेडी, ऐं उन मूंखे हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरती सां हिकिड़ो ॾाढो सुलझल अंदाज़ में मूंखे जवाबु ॾिनो त जॾहिं हिकिड़ो नंढिड़ो ॿारु बेबी जेको तव्हांजे घर में आहे त उहो जॾहिं पंहिंजे माउ जी हंज में हूंदो आहे त अचानक कमनि कार्यनि में माउ पंहिंजे ॿार खे सुम्हारे ऐं खणी थी वञे, पर जेकॾहिं उनखे को ॿियो माण्हू खणे थो त उनजे हंज में माठ न कंदो। एतिरो ॿारु महसूसु करे थो त हीअ मुंहिंजी एनवायरमेंट कोन्हे जंहिंमें आउं हुउसि थोरी देरि पहिरीं, इहा कोन्हे, ही का ॿी का शइ आहे। त इहा हिकिड़ी चेंज ऑफ एनवायरमेंट हिकिड़ी नंढिड़ो ॿारु बि महसूसु करे थो। पर उहो साॻी वरी ॾिसो कंहिं उहा माउ जेकॾहिं कमकार करे थी ऐं उहो बिल्कुलु ओके आहे, ठीकु आहे उनखे, पर जेकॾहिं उहा माउ कंहिं तरीक़े सां कमकार कंदे हुनजा हथ आला थी था वञनि या कुझु हुननि ते पाणी वाणी लॻी थो वञे ऐं उहो वरी साॻे ॿार खे खणे थी त अञा वधीक दाऊं थो करे त न हीअ मुंहिंजी एनवायरमेंट ख़राबु थी वई आहे, मुंहिंजी माउ जा जेके आहिनि। सो दिस इज़ एनवायरमेंट, इहो माहौल आहे। त जंहिं माहौल ईअं जीअं असीं माउ जे हंज में हुजूं ईअं असांजो माहौल, त माउ जी हंज खे ख़राबु न करणु खपे कंहिं बि हालत में। हीअ असांजी धरती आहे, इनखे असां माउ चवंदा आहियूं, सभु जिते जिते बि चवंदासीं मदरलैंड चवंदा आहियूं। त मदरलैंड में 3 शयूं आहिनि, पाणी ख़राबु न कयो, हवा ख़राबु न कयो, गोड़ घणो न कयो। 3 शयूं आम फैम लैंग्वेज में उनखे ख़राबु न कयो। सॉइल पॉल्यूशन बि अचे थी, ईअं त उनजा वरी पोइ हिकिड़ा वॾा पहलू निकिरी था अचनि, पर ख़ासि करे जेके असांजा 3 अहम हिसा आहिनि त पाणी ऐं हवा। जी ब्रेक वठूं, बिल्कुलु ब्रेक वठी करे पोइ उन खां पोइ वरी गुफ्तगू जारी रखंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, असां सां लाइव कॉल ते मौजूदु आहिनि इरफान समो, सिंध धरतीअ जो बहितरीनु आर्टिस्ट आहिनि ऐं मौसीकार आहिनि, तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत सिंगर आहिनि। सो नाज़रीन, असां अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ताहिर आराई जे अबाउट उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी त जीअं उहो अॼु असांखां हिन फ़ानी दुनिया मां उलाॾाणो करे विया आहिनि, असांखां विछड़ी विया आहिनि। उनजे फ़न ते, उनजे फ़िकर ते ऐं जेको उनजी शख़्सियत आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। उन्हनि जो तमामु घणो उन्हनि कमु कयो, उन्हनि जूं घणियूं काविशूं रहियूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। इरफान समो साहब, भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। कीअं आहियो? ठीकु आहियो? लख थोरा मां ठीकु आहियां, अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन। ताहिर आराई साहब जे हवाले सां छा चवणु चाहींदा? उन्हनि सां जो काफ़ी टाइम, काफ़ी अरसो गुज़रियो आहे। बाबा ताहिर आराई लाइ मां खोड़ प्रोग्राम अहिड़ा खपनि जो ताहिर जी शख़्सियत ते ॻाल्हायूं, वरी काफ़ी वक़्तु खपे जो ताहिर जे फ़नी कैरियर ते ॻाल्हाइजे। नंढनि लफ़्ज़नि में खणी मां एतिरो चवां बाबा त जेके हे सिंधी चैनल असांजा आहिनि, इन्हनि चैनल्स खे
इंटरनेशनल लेवल ते वठी वञण वारो माण्हू, उहो जेके ॿधलनि खां ॿार जेको बांबलनि खां वठी उनखे जवान करण में ताहिर जो वॾो हथ हो। अॼु जेके मुख़्तलिफ़ चैनल ते मुख़्तलिफ़ छोकिरा एज़ अ डायरेक्टर, एज़ अ मॉडल, एज़ अ एक्टर कमु कनि था, उन्हनि में अक्सर उहे नौजवान आहिनि जिन खे मुतारिफ़ ताहिर करायो, ऐं न सिर्फ़ु उनखे ताहिर मुतारिफ़ करायो, ताहिर उन्हनि जा मतिलबु जॾहिं हू नौजवान आया त हू उन्हनि खे रहण, उन्हनि जी जॻह मानियूं जेकी मूंखे चङी तरह यादि आहे। मजबूर थियल आहे मुर्तज़ा खे हयाती ॾे, मुर्तज़ा गॾु असांजो हिकिड़ो वॾो काफ़िलो सिंध धरतीअ खे हिकिड़ो वॾो प्रोग्राम उन वक़्तु जो भाई साहब सिंध दुनिया जो पहिरियों रियलिटी शो हुयो सिंधी मीडिया जो, त हुन में जेको हुन ताहिर सफ़र कयो असां सां गॾु, जेके नित नवां सिंधी मीडिया खे लाड़ा ॾिना, ऐं जेको ताहिर में बर्दाश्त हुई तकलीफ़ूं करण जी, सहप जी, मुंहिंजो गुस्सो बर्दाश्त करणु, ॿिए कंहिं जज जो गुस्सो बर्दाश्त करणु, ऐं सभिनी खां बाद में सुम्हणु, सभिनी खां पहिरियां उथणु, हिकिड़ो वॾो पंहिंजे कम सां इश्क करण वारो, कमु त हर कोई कंदो आहे पर कम सां इश्क करण वारो जेको माण्हू आहे उहो ताहिर हो। ऐं ताहिर जे वञण सां सिंधी मीडिया जो हिकिड़ो वॾो जेको तख्लीक़ी बाब हो उहो बंदि थी वियो। कम त हूंदा रहंदा हुआ, असां हुजूं न हुजूं असांखां पोइ काफ़िलो त हलंदो ई रहंदो, लेकिन उहा जेका कमी आहे, उहा जेका उन माण्हूअ जो जेको नालो आहे, जेको उनजो टैलेंट आहे, वरी हाणे नवां जेके तख्लीक़ी लाड़ा हूंदा उहे तख्लीक़ी बाब बंदि थी वियो ताहिर जे वञण खां पोइ। हू को हिकिड़े 5 मिंट में त हू अहिड़ी शइ क्रिएट करे वठंदो हो, लॻंदो त को हिन शइ ते को साल 2 साल वॾी महिनत कई हुजे। तमामु सही, सुठो भाउ, सुठो दोस्त, सुठो पीउ, सुठो इंसान, सुठो मुस्लमान, अलाह साईं हुनखे करी के रहमत फरमाए। सॼी सिंध वारनि खे जिते बि ताहिर जा आशिक़ रहनि था, ऐं सिंध खे तराना ॾेई वियो, जीअं सिंध जी सिंध वारा जीअं असां साकू ढोल मनाइणो आहे, अहिड़ा हज़ारे गाना, हज़ारे सिंगर उनजी डायरेक्शन मां, उनजी महिनतुनि मां अॻिते निकिता। सो ही सिंध धरती जेसिताईं आहे त ताहिर जो नालो इन सिंध धरतीअ जे माण्हुनि जे, फनकारनि जे, मौसीकारनि जे ज़हननि में सदाईं अमर रहंदो। ऐं ताहिर अमर आहे, हू एॾो अमर कमु करे वियो आहे, हू जिस्मानी तौर ते असां खां अलॻि थियो आहे, रूहानी तौर ते हू हमेशह असां सां गॾु रहंदो। हुनजो उहो बि अॼु लास्ट टाइम में धरती टेलीविज़न ते हुनजो लाफ्टर हाउस, हुनजो खिलणु पोइ केरु विसारे सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु। तो सभई दुआ कंदासीं गॾिजी त ताहिर खे अलाह साईं दुआरे रहमत में पंहिंजे मोहम्मद वाले मोहम्मद जे घर में हुनखे जॻह मिले, हुनखे अलाह पाक अॻे जो सफ़र आसान करे। आमीन। इरफान समूह साहब, को यादगार लम्हो जेको तव्हां शेयर करणु चाहियो? पर यादगार त बाबा खोड़ सारा लम्हा आहिनि। हिन वक़्तु असां हिन वक़्तु दवा हॉस्पिटल जे ॿाहिरि ई बीठा आहियूं ऐं 10 बार हींअर शाहपुर जा खणाए था वञूं। यादगार खोड़ लम्हा मूंखे यादि आहे हिकिड़ो वक़्तु मां जॾहिं फर्स्ट टाइम वॉइस ऑफ सिंध जी ऑडिशन ते सखर पहुतुसि त मुंहिंजो रूम अलॻि न हो। मूंखे मां यार मूंखे रूम मुंहिंजो अलॻि करे ॾेता यार, मां कंहिंसां ॿिए कंहिं जज सां गॾु न रहंदुसि। त एतिरो साबरीन इंसान हो, एतिरो लाइक इंसान। मां अॼु बि हुनजी उहा चाल त हुन पंहिंजी टेची खणी ॿाहिरि निकिरी बीहे करे चए साईं इरफान साईं तव्हां वञी मुंहिंजे रूम में सुम्हो, मां पंहिंजो बंदोबस्तु कयां थो। मूंखे अॼु बि ताहिर जी उहा टेची खणणु उतां वञणु मुंहिंजे अखियुनि लॻाइण में एॾो वॾो डायरेक्टर, एॾो वॾो इंसान ऐं एॾो वॾो प्यार हुनजो, हुनजी हर ॻाल्हि, हुनजी हर लफ़्ज़ असांजे लाइ यादगार आहे। तमामु बहितरीन, माना हुननि अव्हांजी शख़्सियत खे, अव्हांजे कम खे अहमियत ॾिनी। बिल्कुलु बिल्कुलु। मां त ईअं चवंदुसि त मुंहिंजे कम खे, मुंहिंजी मौसीक़ीअ खे जीअं ताहिर सम्झंदो त शायदि कंहिंखे एतिरी औसत हुजे, एतिरी सम्झ हुजे जीअं ताहिर मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सम्झंदो। लास्ट टाइम असां धरती टेलीविज़न जो हिकिड़ो OSD हुयो, ॾाढो देव मूंखे घुराए करे मूंखे चए ते इरफान दास न त मूंखे OSD तूं ठाहे ॾे। मां हुनखे OSD ठाहे ॾिनो, वॾे ज़ोरो शोर सां, इज़तूं मोहबतूं। ॿियो हाणे असां रिसेंटली हिकिड़ो कमु करण वारा हुआसीं जेको सिंध जी वॾी एजुकेशन ते वॾो कमु हुयो, लेकिन बसि ज़िंदगी जो सफ़र हो, साथ ज़िंदगी ॾिनी सघी ऐं साथ फुटी पियो। ऐं उनजा खोड़ सारा उनजा दीवाना आहिनि, उनजा शागिर्द आहिनि। उन्हनि जे शागिर्दनि मां जेको खणो रहियो उन सां, उनमें मुर्तज़ा मजबूर आहे। ऐं मां सम्झां थो त मुर्तज़ा उनजे जेको उन मां किरायो थिए उनखे वठी करे अॻिते हलंदो ऐं पंहिंजे उस्ताद जो नालो रोशन कंदो दुनिया में। तमामु बहितरीन, ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। थैंक यू लख थोरा अव्हां जो कंहिं प्रोग्राम में असां सां शरीक थिया ऐं अव्हां पंहिंजा वीचार वंडिया। ऐं ज़ाहिर आहे असां सभिनी खे ॾुख आहे ताहिर आराई साहिब जो ऐं हू सिंध जो वॾो नालो ऐं बाशऊर शख़्सियत। थैंक यू सो मच, अव्हां कॉल कई ऐं हिन प्रोग्राम में शामिल थिया।
जी डॉक्टर साहब ॻाल्हि हली रही हुई माहौल ते त उन में जेको आहे हिकिड़ो हवा पाणी ऐं चयो आवाज़ जेके आहिनि उन्हनि जी जॾहिं आलूदगी थींदी आहे त उहा असरअंदाज़ थिए थी बिल्कुलु थिए थी उनजा तमामु घणा वॾा इफेक्ट्स थियनि था ऐं उन में बीमारी जो फैलजण जो तमामु घणो थिए थो छाकाणि ॿियो उन खां पोइ जेको असांजो वेस्ट आहे जेका वेस्ट मैनेजमेंट नथी थिए असांजी गवर्नमेंट खे उन ते तमामु घणो ध्यानु ॾियणु खपे तव्हां जॻह जॻह ते ॾिसंदो त किचिरो पियो हूंदो जंहिंखे असीं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट चऊं था त सॉलिड वेस्ट असांजी मैनेजमेंट कोन्हे सिर्फ़ु वेस्ट जनरेशन आहे जनरेट थिए थी हिकिड़ी जाइ तां खणी ॿी जाइ ते डंप कंदा आहियूं ॿी जाइ तां खणी टी जाइ ते डंप कंदा आहियूं असां वटि हिकिड़ो इहो वॾो फुक़दान आहे इन जो त असांजो सॉलिड वेस्ट जेका असांजे घरनि मां गंद किचिरो ई हू ख़ासि करे जेके हॉस्पिटल्स आहिनि हॉस्पिटल्स मां जेका वेस्ट निकिरंदी आहे न उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे उनखे असां तमामु हिकिड़ो जेके इन्वायरमेंटलिस्ट जेके आहिनि उहे हॉस्पिटल वेस्ट खे तमामु डेंजरियस ऐं तमामु हिकिड़ो सीरियस वठंदा आहियूं छाकाणि त उन में काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके हवा में फैलिजी वेंदियूं आहिनि ऐं उन मां इलाही बीमारियुनि फैलजण जो वॾो हिकिड़ो सबबु बणिजी वेंदियूं आहिनि त उन इहो मैनेजमेंट जेके असांजे मुल्क में आमतौर ते पर सिंध में त बिल्कुलु ई घटि आहे तमामु जंहिंखे एड्रेस करणु खपे तव्हां ॾिसंदो ॿार बचड़ा नंढड़ा वीचारा घिटनि मां लंघनि था ऐं उहो गंद किचिरो उते पियल हूंदो आहे ऐं उहो हिकिड़ो वॾी बीमारी जो वॾो सोर्स आहे फैलजण जो जंहिंमें असांखे म्यूनिसिपल लेवल ते या जेके आहिनि उन्हनि लेवल्स ते असांखे कमु करणु खपे त जीअं असां पंहिंजी जेके असांजा माण्हू आहिनि या जेके स्पेशली घिटनि मां गुज़र थिए थो आम माण्हू जो त उहो पब्लिक जेका आहे उहा उन बीमारियुनि खां बची सघे इन जो तमामु घणो उन ते ख़्यालु रखणु खपे छाकाणि हिकिड़ो प्रोग्राम जो त हिकिड़ो नंढिड़ो फॉर्मेट आहे उन ते एतिरियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में या कंहिं स्पेशल हुन में त हीअ त ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि लेक्चर्स बि थींदा रहंदा आहिनि पर इहो हिकिड़ो रिक्वेस्ट कंदासीं दोस्तनि यारनि खे त महिरबानी करे पंहिंजो जेको गंद किचिरो आहे न उहो कंहिं शॉपर में कंहिं जाइ ते हिकिड़ी जाइ ते गॾु कयो कंहिं सवली जाइ ते तव्हां फिटो कयो त जीअं ॿियनि खे तकलीफ़ न थिए असां बिल्कुलु ख़ूबसूरत बि अचे ऐं असां ॿियनि जे लाइ बि प्रॉब्लम न कयूं पियो असीं पंहिंजो पाण खे बचाईंदा आहियूं ॿिए जे लाइ प्रॉब्लम कंदा आहियूं डॉक्टर साहब वक़्त असांखे इजाज़त नथो ॾे इन प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे पुॼाइण ते पहुतो आहे ऐं कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे मैसेज मां काफ़ी जाइनि ते मैसेज ॾिसो न आम थी विया आहिनि हींअर आम मैसेज आम हूंदो आहे त हीउ सुठो कजो भलो कजो पर आऊं वरी उन शइ खे जेको मूं तव्हांखे ॿ पहिरीं हिकिड़ो नंढिड़ो शहर ॿुधायो सभिनी दोस्तनि खे वरी गुज़ारिश कंदुसि त मैं लोगों से मोहब्बत में अपनी अनाएं छोड़ देता हूँ वफ़ाएं यादि रखता हूँ जफ़ाएं छोड़ देता हूँ त उहो इंसान खे असां पंहिंजे अनाउनि ते न हलूं असां अनापरस्ती खां बचूं त वधीक बहितर आहे चाहे उस्ताद हुजे चाहे शागिर्द हुजे चाहे टीचर हुजे चाहे प्रोफेसर हुजे चाहे ज़ाल हुजे चाहे मुड़ुसु हुजे मोहबतूं रहंदियूं आहिनि मोहबतुनि खे अनाउनि जे वर न चाढ़िजे त बहितर आहे थैंक यू वेरी मच वॾी महिरबानी बिस्मिल्लाह सो नाइस ऑफ यू थैंक यू वेरी मच मुर्तज़ा साहब जी वॾी महिरबानी उन यादि करे वरितो राति देरि ताईं ऐं मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो एज़ाज़ आहे मुंहिंजे लाइ बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे थैंक यू वेरी मच यकीनन इहो जेको प्रोग्राम आहे इहो काफ़ी इंफॉर्मेटिव रहियो हूंदो असांजे व्यूअर्स आहिनि उन्हनि कुझु सिखियो हूंदो कुझु पिरायो हूंदो नाज़रीन हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वरी नई सुबुह सां नवनि रंगनि सां नवनि महिमाननि सां नवां साम्हूं हाज़िर थींदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़